बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे, सभई पाड़ू सूरजूं हिक लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घोरियो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। हीअ अंगण अव्हां जो पंहिंजो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो। अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। सुबुह जो पहर ऐं सुबुह मेहरान अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम, जंहिंमें असां चाहींदा आहियूं त हिन प्रोग्राम खे असां काराइतो बणाए, इंफॉर्मेटिव बणाए अव्हां ताईं पहुचायूं। मौसम जीअं त पाण खे ख़बर आहे त गर्मी पद जा नवां नवां रिकॉर्ड्स ठहनि पिया ऐं गुज़िरियल जेको साल हुयो उहो पाण सभिनी ॾिठो त तमामु गरम जेको साल आहे न, गरम तरीन उनखे चयो वियो त पोयों जेको साल गुज़रियो आहे तमामु घणियूं गर्मियूं पाण सभिनीनि बर्दाश्त कयूं आहिनि। ऐं तॾहिं ई असां हिन ई मंच ते वेही करे अनाउंस बि कयोसीं त जेको ईंदड़ साल आहे उहो अञा वधीक गरम हूंदो। त बिल्कुलु ही जेके ॾींहं आहिनि तमामु घणी गर्मी आहे। गर्मी बाबति ऐं गर्मी जा तमामु घणा मसइला ऐं उन खां पोइ थींदड़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि ते बि अॼु जे प्रोग्राम में पाण बिलख़ुसूस ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर काल्ह जे ॾींहं ते कराची में सिंधी कॉन्फ्रेंस जेका थी गुज़री आहे, सिंधी लैंग्वेज ॿोली जी जेका कॉन्फ्रेंस थी आहे, टीं आलमी कॉन्फ्रेंस हुई। ऐं असां जेकॾहिं ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं था त ॿोलीअ खे ख़तरा कंहिं हूंदा आहिनि, ॿोली कीअं ख़तरनि जो शिकार बणिजंदी आहे, ॿोलीअ खे कीअं बचाए सघिजे थो। ॿोली असांखे पंहिंजो हिकिड़ो जेको आहे सो दुनिया में सुञाणप यकीननि असांखे ॿोली ॾिए थी। ऐं उन खां अलावा असां जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं था त असांजी जेका ॿोली आहे उहा तमामु पुराणी ॿोली आहे। अलिफ बे अलिफ अख बे वधक बे बुक जेको ॿार शुरूअ में पढ़ंदो आहे, असां जेको उन प्राइमरी तालीम में ॿार खे पढ़ाए रहिया हूंदा आहियूं, ॿोलीअ ते चयो वञे थो त तमामु घणो ध्यानु धरणु घुरिजे। छाकाणि त जेकॾहिं तव्हां साइंस ऐं डिफरेंट टेक्नोलॉजीज़ ॿार खे ॿी ॿोलीअ में सम्झाईंदव त उहे उन तरीक़े सां साहेड़ी ॻाल्हि आहे सम्झ में कोन ईंदियूं। पर जॾहिं उन्हनि सभिनीनि शयुनि खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झायो वेंदो त पोइ ॿारु क्रिएटिव ज़रूरु बणिजंदो आहे। ऐं इहो मां नथी चवां, असांखे दुनिया में इहो जेको आहे सो ॿुधायो वेंदो आहे त तव्हां पंहिंजी ॿोलीअ ते कमु करियो। ॿोली जे लाइ हमेशह चयो वेंदो आहे त ॿोली जेको आहे सो हुन सां ई सुञाणप थिए थी। ऐं असांजी सिंधी ॿोली यकीननि हुनजी हिकिड़ी पंहिंजी दुनिया में सुञाणप ज़रूरु आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में जीअं त मां ॿुधाईंदी हलियसि अव्हांखे त अॼु जे प्रोग्राम में असां मौसम बाबति ॻाल्हाईंदासीं ऐं मौसम जा असर यकीननि असांजी ज़िंदगी ते भरपूर थींदा आहिनि ऐं मौसम जो हिकिड़ो पंहिंजो असरु थिए थो। हीअ जेके ख़ासि तौर ते ॾींहं आहिनि तमामु घणा गरम आहिनि ऐं हिननि ॾींहंनि में पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। जॾहिं तव्हां वॉकिंग डिस्टेंस ते कोशिशि कयो त न निकिरो, पर जेकॾहिं निकिरो था त मथे ते हिकिड़ो अछो कपिड़ो ज़रूरु जेको आहे उनखे मथे ते ढकियो ऐं उन खां पोइ तव्हां उन वॉकिंग डिस्टेंस ते वञो। पाणी जी बोटल पाण सां गॾु ज़रूरु रखंदा कयो ऐं डिहाइड्रेशन खां बचणु तमामु घणो ज़रूरी आहे, छो त हिन मौसम में नमूनिया ऐं डिहाइड्रेशन, इम्यूनिटी सिस्टम जो इहो सभु प्रॉब्लम्स जॾहिं थियनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेल्थ ते हिकिड़ो चङो ख़ासो असरु ज़रूरु थिए थो। आयल जेको मुआज़िज़ महिमान असांजे अंगण ते मौजूदु आहे उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदी हलंदसि। जनाब पंहिंजी उन्हनि जी वाबस्तगी जेका आहे इस्रा यूनिवर्सिटी सां आहे ऐं कम्यूनिटी मेडिसन जे हवाले सां जेको आहे अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे दिलि जी अस्सलाम वालेकुम। असां बि मेहरान सुबुह मेहरान जे जेके बि व्यूअर जिते जिते बि आहिनि उन्हनि खे सिक भरियो सलाम चऊं था। ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि ऐं सिहत ऐं तंदुरुस्ती सां मुस्कुराईंदा रहनि। जी बिल्कुलु। अॼु जीअं त मूं स्टार्टिंग में ई पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई आहे त असां गर्मी पद बाबति ॻाल्हाईंदासीं। गर्मी ऐं गर्मीअ जा असरात जेके आहिनि सो हिन गर्मीअ में कहिड़ियूं बीमारियूं जनम वठनि थियूं डॉक्टर साहिबु? पहिरीं त ॻाल्हि आहे त तव्हांजी गर्मी जिस्म मंझि बि हिकिड़ी इंसान जी रत में हिकिड़ी गर्मी आहे। 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं असांजो नॉर्मल टेम्परेचर आहे, जंहिंखे 98.6 असां थर्मामीटर ते चवंदा आहिनि बाबा हिनखे बुख़ार कोन्हे। तंहिंजे करे गर्मी या जंहिंखे टेम्परेचर चऊं था या जेका बि आहे उहो इंसान जे जिस्म जो हिसो आहे। पर हाणे मसालो आहे उन जो वधी वञणु। जॾहिं बि उहो वधंदो आहे, चाहे उहो इंसान जे जिस्म जे अंदरि वधे
चाहे वो 37 डिग्री खां मथे एनवायरमेंट ते वधे। कल भी आऊं डॉक्टरनि जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस हिते ई हैदराबाद में हुई, उन में जेके असांजा फैमिली फिज़िशियन्स आहिनि उहे वेठा हुआ थिया, उन्हनि जे अॻियां बि मूं इहा ॻाल्हि पे कई त जेको हैदराबाद जो टेम्परेचर हो उहो बि 44 डिग्री सेंटीग्रेड हो, ऐं जेका अगकथी आहे इहो 48 ताईं वेंदो, ऐं ॿियनि शहरनि जो जेकबाबाद आहिनि उहो वधीक आहे। त हाणे तव्हांजी मशीनरी ठहियल आहे 37 डिग्री सेंटीग्रेड ते ऐं टेम्परेचर, ऐं तव्हांखे ख़बर आहे त हीट जेका आहे उहा ट्रांसफर थींदी आहे कोल्ड खां जेके बि गरम शयूं आहिनि ओॾां वेंदी, चाहे उहा हवा हुजे, जेकॾहिं थधी हूंदी त उहा गरम पासे वेंदी, ऐं अहिड़े नमूने सां का शइ थधी हूंदी त गरम शइ जो टेम्परेचर ओॾां ई वेंदो। जीअं असां वटि बुखार थींदो आहे, चवंदा आहिनि पाणी जा हिन खे पटियूं रखो, बर्फ़ जूं पटियूं रखो, ताकी जेको गरम शइ जो टेम्परेचर आहे फिज़िकली उहो ट्रांसफर थिए उन पासे। हाणे अचूं था त इहो रुॻो असांजो मसाइलो कोन्हे, इन ते अॼुकल्ह एतिरो त दुनिया परेशान आहे जो हू चवनि था दिस इज़ वन ऑफ द सर्वाइवल रिस्क, दिस इज़ वन ऑफ द ग्रेट हेल्थ रिस्क, जंहिंजो हिकिड़ी फिगर इहा ॿुधाइनि पिया त हीट वेव जेके आहिनि उन्हनि जी फ्रीक्वेंसी ऐं उन्हनि जी ड्यूरेशन वधे पई। यानी अॻे हूंदो हो 2 कलाक 4 कलाक 6 कलाक सुबुह जो गर्मी थी, ॿिनि पहरनि जो वरी शाम जो उहा ठीकु थी वेंदी। हाणे त 4 ॾींहं 6 ॾींहं 8 ॾींहं उहा हीट वेव रहे थी, यानी उहा वापसि टेम्परेचर अचे ई कोन थो। तंहिंजे करे जेके हीट सां रिलेटेड 6-7 बीमारियूं आहिनि, जंहिं मंझि हिकिड़ो आहे जंहिंखे असां सिंकोपी चवंदा आहियूं, या सवली सिंधी में इन खे चइजे हींयो थो ॿुॾे, या मूंखे थोरो बेहोशी वांगुरु थो लॻे, ऐं उन में बेसिकली ब्लड प्रेशर जेको आहे उहो माण्हू जो दिलि ॾांहुं जेको रत जो दौरो आहे उहो डायलेशन जे करे ऐं गर्मी जे करे सही नथो पहुचे। तंहिंजे करे हिकिड़ो त जेॾीमहिल बि अहिड़े क़िस्म जी का कंडीशन हुजे ऐं टेम्परेचर तव्हांजो ॿाहिरि सख़्तु गरम हुजे त ख़ासि तौर ते दिलि जा मरीज़ ऐं ॿिया अहिड़ा जिन्हनि खे का अहिड़ी तकलीफ़ हुजे ब्लड प्रेशर जी, उन्हनि खे एहतियात करणु खपे। ॿियो आहे असां वटि हीट एग्ज़ॉशन, उन में घणो करे टंगनि में सूरु घणो थींदो आहे, यानी उन में तव्हां रीहाइड्रेट पंहिंजो पाण खे कंदो, ऐं जेकॾहिं उन में जेके मिनरल्स आहिनि जंहिंमें जो लूणु आहे, कैल्शियम आहे, उहो तव्हां जेकॾहिं फ्रूट मञा बि वठंदो, या तव्हां थोरो घणो असां वटि लस्सी आहे, पाणी आहे, या ORS आहे, या लीमे जो रस जेको आहे उन में जेकॾहिं तव्हां इहे शयूं विझंदो त तव्हांखे इहे मिनरल्स मिली वेंदा ऐं तव्हां हीट एग्ज़ॉशन खां बची वेंदो। हलियो, ॿी ॻाल्हि जेका आहे उहा आहे हीट स्ट्रोक जी, जेका एमरजेंसी आहे। जी बिल्कुलु, उहा तव्हांजे जेको दिमाग़ ते असरु कंदी, ऐं उहो तव्हांजो जेको टेम्परेचर जो सेंटर दिमाग़ में आहे उन खे कमु करणु कान ॾींदी, ऐं तव्हां जेको आहे तव्हांजो बुख़ार उन में हूंदो, तव्हांजो जिस्म लाल थी वेंदो हलियो, ऐं तव्हां बेहोश थी वेंदो हलिया। त इन सिचुएशन खां जंहिंखे असां हीट स्ट्रोक सेंटर बि चवंदा, असां सभिनी अस्पतालनि खे, क्लिनिक्स वारनि खे, डॉक्टरनि खे बि चवंदासीं त हीट स्ट्रोक वारे जेको पेशेंट आहे उन जी हिकिड़ो त जल्दी उनखे टेम्परेचर चङे में रखनि, ऐं उन खां सवाइ उहो जेकॾहिं ट्रीट नथो थी सघे त सही एम्बुलेंस में कंहिं वेझी सुठी अस्पताल ताईं उनखे रेफर कनि, ऐं गॾोगॾु उन जे लाइ अगरि हुनजो ब्लड प्रेशर सेट न आहे त थोरो उनजो जेको आहे जिस्म खे जीअं असां पेर मथे कंदा आहियूं त उहा हिकिड़ो तरीक़ो आहे उनखे असां उहा सपोर्ट करे सघूं था। ॿियो आहे जेको कन्फ्यूजन थींदी आहे, या जंहिंखे वर्टाइगो था असीं चऊं, यानी मथे जो फिरणु, ऐं ख़ासि तौर ते न जेके ॿार आहिनि मुंहिंजी पंहिंजी रिसर्च इहा ॿुधाए थी त जॾहिं मटियारी ऐं ॿियनि ज़िलनि में ॿुधंदी, ख़ासि तौर ते PT जो जेको रवाजु आहे, जेको ॿारनि खे बीहारियो थो वञे, पोइ वरी शुरू स्कूल कयो थो वञे, उनजो ड्यूरेशन या उनजो टाइम जंहिंमहिल बि सख़्तु गर्मी वारो न रखनि, ऐं थोरे टाइम जे लाइ उहो रखनि, ताकी उहो घणो वक़्तु ॿार जेके, छाकाणि ॿार जी बॉडी में न अञा हुनजी पूरी इम्यूनिटी डेवलप थी आहे, न हुनजी का न्यूट्रिशन बहितरु आहे, त इहो असांखे एहतियात जेको आहे इहो करिणो पवंदो। उन खां सवाइ मेंटल ऐं
जेके दिलि जूं बीमारियूं आहिनि उहे बि गर्मी में वधीक थियूं थियनि। तंहिंजे करे जेके बि हार्ट जा पेशेंट आहिनि ऐं उन्हनि खे अगरि छाती में किथे सूरु थिए या हुननि जी दिलि ॿुॾणु शुरू करे त उन्हनि खे पंहिंजे डॉक्टर जो फ़ोन, अॼुकल्ह मोबाइल फ़ोन हर कंहिं वटि आहिनि, त जेसीं ताईं हू पहुचनि त ऐं ॿियो 112 असां वटि मूं ॾिठी आहे त इहा एम्बुलेंस आहे, उन्हनि जी बि थोरी पाण वटि मालूमात रखनि ऐं वेझे डॉक्टर खे रस्ते जी बि मालूमात रखनि। अॼुकल्ह असां वटि ट्रैफिक ब्लॉक ॾाढी आहे, रस्ता माण्हू वञनि था त अॻियां बीह थो रहे, तव्हां बि केॾी महिल आया हूंदा, त जेको बि सेफ रस्तो हुजे उन तां असांखे ट्रैवल करणु खपे। ऐं निंड न अचणु जेको वॾे खां वॾो मसइलो आहे, छाकाणि गर्मी में तव्हांखे उहो 36 डिग्री टेम्परेचर न आहे ऐं तव्हां सुम्ही नथा सघो, त जेका स्लीपलेसनेस आहे उहो तव्हांखे अॻियों सॼो ॾींहुं जेको डिप्रेशन में बि विझंदी, तव्हांजी एफिशिएंसी खे बि ख़तमु कंदी ऐं तव्हांजे लाइ इलाही सारा मसइला जेके। अच्छा सर, हूअं मतिलबु ॿुधायो वञे थो त जिन मुल्कनि में घणी थधि हूंदी आहे न त उते डिप्रेशन तमामु घणो थींदो आहे, पर जिते गर्मी तमामु घणी थिए थी उते बि डिप्रेशन तमामु घणो थिए थो। ॾिसो, मेंटल हेल्थ जेको हिन वक़्तु आहे न, इनखे इको एंग्ज़ाइटी जो बाक़ाइदे सां मेडिकल में नालो। इको जो मतिलबु एनवायरमेंट आहे, एंग्ज़ाइटी जो मतिलबु आहे उनजी परेशानी। ॿियो इहो जीअं तव्हां हीअं ॿुधायो पिए त गर्मी जो पद वाक़ई वधे पियो, मीडिया बि उनखे हाईलाइट करे थो, जॾहिं माण्हू उहा बार बार ॻाल्हि ॿुधे थो त उहा ज़हन ते असर बि करे थी ऐं उनजो इफेक्ट जेको आहे सो उहो पवे थो। ऐं उन्हनि इलाइक़नि में जिते ग्रीनरी घटि आहे उते हिन जो जेको असरु आहे सो वधीक थींदो। तंहिंजे करे जेके जेके बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते असां वटि वणकार जो नुक़सानु आहे या उन ते ध्यानु न आहे, उनखे कोशिशि करे असां पंहिंजो जेतिरा वण असांखे अॻे मिलिया हुआ, भला जेकॾहिं असां वधाए न सघूं त उहे जेके वण आहिनि एटलीस्ट असां जेको आहे सो आस पास जेके वण आहिनि उन्हनि खे कटिजे न, या उन्हनि जी कटाई थिए थी त उन्हनि जो रोकथाम जी कोशिशि ज़रूरु करणु खपे। उन खां अलावा जेको आहे सो डॉक्टर साहिबु बिल्कुलु सही चयो त असां एनवायरमेंटल फ्रेंडली जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि मूंखां रहिजी वई त जेको किचन में जेके असांजूं ख़वातीन कमु कनि थियूं उन्हनि खे बि खपे त थोरो पंहिंजो जेको किचन जो शेड्यूल जो टाइम आहे उहो, आउं त चवंदुसि ॿिनि ॿारनि जो उन खे कुझु नए नमूने सां असांखे रीशेड्यूल करणु खपे। अर्ली मॉर्निंग ऐं राति ताईं वञणु खपे। वी शुड गो फॉर 2 मील्स ऐं ताकी जेको ॿिनि पहरनि जे टाइम ते असां, चाहे उहे असांजा नौकर पचाईंदा हुजनि, चाहे घर जा माण्हू पचाईंदा हुजनि, या त पोइ उनखे अर्ली मॉर्निंग पंहिंजो पचाए करे उनखे सेव करे रखिजे। त इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई आहे, छो त घणी गर्मी हूंदी आहे त असांखे जेको आहे न घणा खाधा बि पसंदि न ईंदा आहिनि, लाइट खाइणु पाण सभु पसंदि कंदा आहियूं। सो फ्रूट या जूसिस जेको आहे कोशिशि कजे त उनजो इस्तेमालु ज़रूरु करणु खपे। ऐं बिल्कुलु तव्हां सही चयो त स्केड्यूल जेको आहे सो उनखे नए तरह तव्हांखे ठाहिणु खपे। त सुबुह जे पहर में अव्हांजो जेको किचन जो कमु आहे तव्हां कोशिशि कयो त 2 पहरनि ताईं तव्हां उन कम खे वाइंड अप कयो ऐं पोइ वरी राति जी जेका मानी जी तयारी हूंदी आहे त उहा इवनिंग टाइम खां स्टार्ट करे सघिजे थी। त इन सां जेको आहे सो बर्डन बि नथो थिए ऐं कमकार जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे किचन जो घटि हूंदो त थोरो जेको आहे सो लाइट तव्हांजो हिकिड़ो स्केड्यूल में तव्हां हलंदा त डेफिनेटली तव्हां जेको आहे तव्हांजी सिहत बि उन तरह ऐं उनजो टेम्परेचर बि किचन जो घर खां वधीक थिए थो। अच्छा डॉक्टर साहिबु, हूअं मतिलबु असांखे रिसर्चिस ॿुधाईंदियूं त 3500 ताईं पाकिस्तान में रोज़ जी बुनियाद ते माण्हुनि जी डेथ थिए थी। उनजे पोयां छा था सम्झो त असांजी प्रिवेंशन आहे, दवाऊं ग़लति पहुचनि थियूं या देर सां डॉक्टर सां रुजू कयो वञे थो, छा सम्झो था? असल में बीमारी जेका आहे न उहा पहिरीं अचे थी ऐं पोइ इंसान जी ज़िंदगी जो नुक़सानु थिए थो। त असांखे पहिरीं बीमारियूं ऐं उन्हनि जे सबबनि खे असांखे रोकणो पवंदो त ऑटोमेटिक असांजी ज़िंदगी खे या जेके ख़तरा आहिनि उहे घटिजी वेंदा हलिया। असां वटि हिकिड़ो त सिहत ते एतिरी प्रायोरिटी कोन्हे। असां वटि हर को चए थो आऊं घरु सुठो ठाहियां, ऐं गाॾी सुठी वठां, मूं वटि मोबाइल फ़ोन सुठी हुजे, पर जेकॾहिं सिहत जे सिलसिले में उनखे वॉक करणी थी पवे या सवेल उथिणो थो पवे या कंहिं नमूने सां उनखे डॉक्टर वटि रेगुलरली वञिणो, त उन खां हू कल्ह बि वञणु पसंदि थो करे, पर डॉक्टर वटि वञणु जेको आहे सो तंहिंजे करे हिकिड़ो त तव्हां ईअं सम्झो त सिहत तव्हांजी ज़िंदगी ऐं तव्हांजी कामयाबी जी कुंजी आहे।
ऐं जेकॾहिं इहे कुंजी तव्हांजी ख़राबु थी वई हली त तव्हां अॻिते हली किथे न किथे जेको आहे सो हाणे उन प्रिवेंशन जे लाइ जेको आहे रुगो इस्पतालूं ऐं डॉक्टर कुझु कोन करे सघंदा। बिल्कुलु जेको आम माण्हू आहे उन खे पंहिंजे जी निंड जी ॻाल्हि मूं ॿुधाई, सफ़ाई सुथराई जी ॻाल्हि ॿुधाई। यूके जे हिकिड़नि डॉक्टरनि खां इहो पुछियो वियो 11,000 डॉक्टरनि खां त तव्हां ॿुधायो त ECG घणा माण्हू बचाया, एनेस्थीज़िया, ॿियूं जेके बि एंटीबायोटिक्स ऐं हाणे कई स्टंट ऐं इलाही सारियूं टेक्नोलॉजीज़ जेके आयूं आहिनि ऐं प्लस जेको सिहत सफ़ाई जेका आहे सा उन जे मुकाबले में केतिरा माण्हू 150 सदी जो सुवालु उन खां पुछियो उन्हनि 11,000 माण्हुनि चयो त इहे सभई टेक्नोलॉजियूं एतिरा माण्हू नथियूं बचाइनि जेतिरो तव्हां सिहत ऐं सफ़ाई खे रखंदो। उन में पाणी जो साफ़ रखणु, ड्रेनेज जो साफ़ हुअणु ऐं हवा ऐं उन जो आसे पासे जो पॉल्यूशन या उन में का बि गदलाण या फैक्ट्रियुनि जो धुओं या का धप जेके असां न्यूसेंस था चऊं। केतिरा दफ़ा तव्हां कंहिं इस्पताल वटां मटी कोन सघंदो, उन जे अंदरि त इलाही सारा बिजलियूं रोशनियूं आहिनि पर उन जी भित खां ॿाहिरां उहा सफ़ाई कोन्हे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे हर ख़िते खे ईअं सम्झो त जेतिरो असां साफ़ पंहिंजो पाण खे रखंदासीं, माहौल खे रखंदासीं ऐं सोचींदासीं ऐं कुझु उन जे लाइ कंदासीं। करणु तमामु सवलो आहे। भला तव्हांखे जेकॾहिं घर में थोरी पंहिंजे हथ सां सफ़ाई करे वरिती, थोरी पाणी जी छटकार करे वरिती, चवंदा आहिनि न वी आर वेटिंग वी आर नॉट डूइंग, त पोइ उहो वेट जेको हूंदो आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त जो बि हिकिड़ो क़तल आहे, ज़्यादा आहे, तव्हां कुझु करे न रहिया हूंदा आहियो पर कुझु सुठे जो सिर्फ़ु इंतज़ारु करणु जेको आहे सो को मक़सदु न आहे पर कोशिशि कजे त थोरो घणो जेको आहे सो इनपुट पंहिंजो ॾींदो हलिजे। अच्छा, हुन खां अलावा डॉक्टर साहिबु घर कीअं हुजणु घुरिजनि, छाकाणि त हींअर जेके बेंगलोर सिस्टम आहिनि उते त माना तव्हां एयर कंडीशन खां सवाइ कोन था वेही सघो। हालांकि थोरो पोयां जेकॾहिं कंपेयर कजे उन टाइम खे त घर ॾाढा ख़ूबसूरत हूंदा हुया, हवादार घर ऐं हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो तरतीब हिकिड़ो निज़ाम हूंदो हुयो। जी ॾिसो, घर पहिरीं त अॼुकल्ह महांगाई जे करे इहे सभु मजबूरियूं आहिनि जो के माण्हू झूपड़ियुनि में पिया रहनि, के बंगलनि में पिया रहनि, के महलातनि में पिया रहनि। ऐं सम्झां थो हिकिड़ो त इहो सोशल जस्टिस जेको आहे उहो असांखे बहितर करिणो पवंदो ऐं हेल्दी हाउस असांजो जेको कंसेप्ट इहो आहे। मूं आगा ख़ान जी बि हिकिड़ी तकरीर ॿुधी पिए त तव्हां हुन पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ डिसेंट हाउस जो हिकिड़ो कंसेप्ट रखियो ऐं डिसेंट जॉब या एम्प्लॉयमेंट जो कंसेप्ट रखियो। अगरि तव्हांजो डिसेंट जो हिते मतिलबु महांगो कोन्हे, हिते डिसेंट जो मतिलबु आहे ॾिसण में थोरो सुठो अचे, तव्हांजो पंहिंजो हुजे ऐं उन जी सिहत सफ़ाई जे लाइ तव्हांखे जेके बि थोरा घणा इंतज़ामात आहिनि उहे थिया, चाहे उहो नंढो घर हुजे। हूअं असांजी मेडिकल में इहो आहे त 80 स्क्वायर फिट जेको आहे हिकिड़े माण्हू जे लाइ हिकिड़े घर जी स्पेस खपे थी। असां वटि उहा थोरी घटि आहे त आउं गुज़ारिश कंदुसि त जेके बि नवां शहर प्लान कनि पिया उन्हनि में हिकिड़ो त उहे सस्ता हुजनि, डिसेंट हुजनि ऐं सफ़ाई, पाणी, वणकार ऐं उते जे जेके बि थोरा घणा पार्क आहिनि ऐं आउं त चवंदुसि त उते थोरो घणो जेकॾहिं हू पंहिंजो किचन गार्डन जे लाइ उन्हनि जे लाइ बि जेकॾहिं को जीअं असां वटि पार्कनि जे लाइ आहिनि उते हर को माण्हू पंहिंजी अची को भाॼी पोखे सघे थो, को प्लांट पोखे सघे थो, जंहिंसां हू सुबुह जो बजाए जो बाज़ारि वञे उते ई उन गार्डन मंझां हू शयूं वठी सघनि था। सही सही आहे डॉक्टर साहब। ऑर्गेनिक फूड जी जीअं तव्हां ॻाल्हि कई केतिरो ज़रूरी आहे, छो त हिन वक़्तु मां तक़रीबन मूंखे लॻे पियो त हर प्रोग्राम में इन तरह जी ॻाल्हि थिए पई, डिस्कशन असांजो कुझु इन तरह थिए पियो, छाकाणि त मौसम ई कुझु अहिड़ी आहे त असां वटि न प्योर असांखे खीरु मिले थो ऐं वी आर नॉट श्योर त असांजो पाणी जेको आहे उहो बि असां सुठो पीऊं था या नथा पीऊं, जेको बि असां वटि बॉटल्स अचनि थियूं। उन खां अलावा जेको खाध खुराक असां वटि आहे उहा ऑर्गेनिक त कोन आहे न, सो छा त सम्झो त सादो खाधो केतिरो ज़रूरी आहे। बसि आउं त पहिरीं चवंदुसि त प्लास्टिक में का बि शइ वेड़ियल जेका आहे उहा तव्हां कोशिशि करे जेके बि कुदरती तव्हांजा थां ठिकर आहिनि, छाकाणि असां वटि इलाही शयूं जेके आहिनि से प्लास्टिक, इवन तव्हां ॾिसंदो चांहि प्लास्टिक में खणी पिया वेंदा, खीर प्लास्टिक में खणी वेंदा, उहो उते चांहि जो काढ़े वारी उनखे उछलाए छॾींदा। प्लास्टिक इज़
एंटी एनवायरनमेंट, एंटी हेल्थ ऐं ख़ासि तौर ते सिंगल यूज़ वारा जिते बि उन जी का ज़रूरी शइ आहे, ऐं कोन थो चवां प्लास्टिक जी सोसाइटी में ज़रूरत न आहे, बट इट इज़ मिनिमम उन खां बचा कजे। ऐं प्लस जेको असां वटि इंजेक्शन लॻाए पिया वञनि जानवरनि खे, असां वटि जेके मुर्गियूं अचनि पियूं उन्हनि खे हार्मोन ऐं ॿिया एंटीबायोटिक्स तमामु घणा ॾिना था वञनि। ऐं सम्झां थो ऑर्गेनिक न रुगो फूड पर ऑर्गेनिक मीट, ऑर्गेनिक एवरीथिंग जेका आहे सा उहा असां वटि अचे। ख़ासि तौर ते असां वटि जेको जानवरनि खे ऑक्सीटोसिन ऐं जल्दी खीर ॾोहण जे लाइ ॾिनो थो वञे, उन जी प्रैक्टिस खे असांखे रोकणु खपे। ऐं जेको एनिमल हस्बेंड्री खातो आहे, इन खां सवाइ जेके मालवंद माण्हू आहिनि, आख़िर उन्हनि खे बि खीर त खपे न। सही सही। अच्छा सर, जीअं मूं तव्हां सां रिसर्च जी ॻाल्हि कई त मूं जेको आहे सो ॾिठो पिए, पढ़ियमि पिए त असां वटि जेको आहे न हॉस्पिटल्स नया नया खुलनि पिया न, असां वटि न्यू हॉस्पिटल्स खुलनि पियूं, छो त असांखे ज़रूरत आहे, माण्हू बीमार थियनि था। पटा लाड़ वारी पट्टी ॾिसो, बदीन वारो साइड ॾिसो, केतिरा ॿार केतिरे तादाद में बीमार थियनि था, न्यूट्रिशन जा तमामु घणा मसइला आहिनि उन साइड त। पर जर्मनी जो एग्ज़ाम्पल ॾिनो वियो त उते 500 खनि हॉस्पिटल्स जेको आहे सो बंदि कयूं वियूं। सो इहे छा कारण आहिनि? मतिलबु दुनिया में इस्पतालूं बंदि कयूं वञनि पियूं ऐं असां वटि जेको आहे सो न्यू न्यू हॉस्पिटल्स खुलनि पियूं, नयूं नयूं बीमारियूं जनम वठनि पियूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मेडिकल में हिकिड़ो आहे क्यूरेटिव केयर, जंहिंमें तव्हां बीमार थींदो पोइ उन्हनि जो इलाजु शुरू थींदो, जंहिंखे असां क्यूरेटिव या क्लिनिकल मेडिसिन। हॉस्पिटल्स जेके आहिनि, हाणे हॉस्पिटल्स बि प्रिवेंशन केयर ते हलियूं वियूं आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त असांखे इन्हनि ॿिन्ही खे जुदा कोन करिणो पवंदो। जिते का ज़रूरत आहे त उते उन जी इस्पताल जो हुजणु भली हुजे, डॉक्टर हुजनि, सिहत जा इदारा हुजनि। हा, आउं ख़ुदि चीन में वियो हुउसि 1986 में, त ज़िले जी इस्पताल में आउं सम्झां थो त 6 मरीज़ मूं ॾिठा टोटल। ओके। यानी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में। हा, इहा त ऐं उते हा, ऐं उन्हनि खां मूं पुछियो, उन्हनि चयो जेकॾहिं हिते मरीज़ वधंदा त इन जो मतिलबु आहे त बीमारी जो एहतियात घटिजे पियो, इन जे करे OPD वधे पई, मरीज़ वधनि पिया। तंहिंजे करे असां सॼो ज़ोर जेको आहे, मिसाल तौरु उते मक्खियूं त असांखे ॾिसण में ई कोन आयूं, मच्छर असांखे ॾिसण में ई कोन आया। साॻी नमूने सां सफ़ाई सुथराई जे सिलसिले में तव्हां ईअं सम्झो त हिकिड़े कंहिं घर में मूं उन्हनि खे चयो असांखे विज़िट करायो, त उहो ॿनी जे अंदरि घरु हो, ऐं उते जेका ख़ातून वेठी हुई उहा मैगज़ीन पई पढ़े ऐं थोरो घणो ॿनी ते जेको ध्यानु आहे, यानी किताब बि उनजे हथ में हो ऐं ॿनी बि उनजी वेझी हुई ऐं उनजो घर बि उते हो। त तव्हां ईअं असांखे एनवायरनमेंट सां, असांखे माहौल सां, सफ़ाई सां, तालीम सां जुड़णो पवंदो। ज़बरदस्त डॉक्टर साहब, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। असां वटि जेको आहे दुनिया में मिसाल मौजूदु आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असां तरक़ी जी उन्हनि मंज़िलुनि ते असांजी नज़र पवे थी त पोइ चवंदा आहिनि न त जेको तव्हांजो एक्शन हुजे उहो बि उन तरह हुजे, तव्हांजो जेको विज़न हुजे उहो बि उन तरह हुजे। व्यूअर्स, वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे बि हर भलीकार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम यकीनन अव्हांजो पंहिंजो मंच, इहा स्क्रीन अव्हांजी पंहिंजी, ही प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर बि हले पियो, तव्हांजो जेकॾहिं को सुवाल आहे ऐं हिन मौसम में जेकॾहिं तव्हांजे घर में को ॿार या ख़ुदि का बीमारी आहे, को इन्फेक्शन आहे जंहिंखे तव्हां फेस कयो पिया, त उन बाबति असांजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कजो, छाकाणि त टॉपिक कुझु इन तरह आहे। ऐं डॉक्टर साहब खां मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असां गॾु मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, ॿारनि खे हिन मौसम में जेको आहे न घणो सर्वाइव करिणो पवे थो, उन ई तरह ओवर एज्ड जेके बि माण्हू आहिनि, हर फैमिली में मां सम्झां थी ॿार ऐं वॾी उमिरि जो माण्हू घणो सर्वाइव करे थो।
जी छा असां वटि तरीक़ेकार हुजण खपनि? कुदरत तव्हांजे जिस्म में हिकिड़ा 5 इम्यूनोग्लोबुलिन या 5 डॉक्टर लिकाए रखिया आहिनि। हा हमेशह तव्हां चवंदा 5 डॉक्टर्स। जी जी बिल्कुलु। उन मंझि तव्हांजो IgG आहे, IgM आहे, IG जो मतिलबु आहे इम्यूनोग्लोबुलिन। हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा प्रोटीन आहिनि जेके तन्हनि जो कमी आहे। जिते जिते बि तव्हांजे जिस्म ते का नुक़सान वारी शइ थींदी इन्हनि मंझां को न को पहुची वेंदो हलियो। जी मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांजी अखियुनि में को कख या पइजी वेंदो हलियो त यकदमि जेको IgA जेको आहे सो उते अची वेंदो हलियो। त अहिड़े नमूने सां इहे 5 असांजा जेके आहिनि से लिकल डॉक्टर जेके असां ओवरऑल इम्यूनिटी या क़ुवत मुदाफ़त या बीमारियुनि खां बचण जो जेको हिकिड़ो आहे उन जे लाइ तव्हांजी न्यूट्रिशन बहितर हुजे, तव्हांजी स्लीप बहितर हुजे ऐं तव्हांजो जेको वर्क बैलेंस बहितर हुजे। यस ॾाढो ज़रूरी आहे। हा इहे अगरि 3 शयूं तव्हां वटि आहिनि ऐं ॿियो इहो आहे त तव्हां जेको आहे चङा सोच वारा जंहिंखे पॉज़िटिव थिंकिंग ऐं कंहिं हद ताईं चवनि था त मेडिटेशन, जेको मेडिटेशन जो मतिलबु तव्हांजो निमाज़ आहे, ख़ल्क़ जी ख़ुदा जी आहे, या तव्हां थोरो पंहिंजे दिमाग़ खे रेस्ट था ॾियो त इन सां तव्हांजे ज़हन में हिकिड़ी अल्फ़ा वेव अचे थी। अल्फ़ा वेव जो मतिलबु आहे उहा हिकिड़ी ज़हन खे हिकिड़े क़िस्म जी ताज़ी हवा पहुचाए थी। त तव्हां उन अल्फ़ा वेव में रहो। ऐं ॿार जेके आहिनि उन्हनि जो जेको घणो आहे उहो जंहिंखे असां गले जी ख़राबी या अपर रेस्पायरेटरी इन्फेक्शन चऊं था, नक खां वठी निड़ी खां वठी फेफड़नि ताईं जो इन्फेक्शन, उनजो हिकिड़ो सबबु इम्यूनिटी ॿारनि में हूअं ई घटि थी हुजे। ॿियो असां वटि जेको वैक्सीन थियल ॿारु आहे जी जी हा उहो वधीक इन्हनि बीमारियुनि खां बचे थो। असां वटि थोरो घणो जेको वैक्सीन आहे करण वारो बि अचे थो त असां उनखे मुंहिंजे ख़्याल में माइटनि जेतिरी बि इज़त कोन था ॾियूं। ईअं था सम्झूं त हीअ कोई वीचारो ईअं आयो आहे थेलड़ो खणी। ऐं हिन वक़्तु पोलियो जी मुहिम जेका आहे सा उहा हले पई त असांखे घुरिजे त जेके बि वैक्सीन जूं जेके आउं त चवंदो आहियां त वैक्सीन जेके आहिनि पाणी खां पोइ जेका सिहत घणे खां घणी तव्हांखे मिली सघे थी उहा वैक्सीन खां मिली सघे थी ऐं उहो हमेशह पूरी ज़िंदगी तव्हांजे कमु ईंदा। अच्छा ॿियो न्यूट्रिशन जी ॻाल्हि थी या खुराक जी ॻाल्हि थी। डॉक्टर साहब लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि जो कोई सवाल आहे त पाण वठूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। जी तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर बाबा तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। मिर्ज़त साहब छा पुछणु चाहींदव? को सवाल आहे? डॉक्टर साहब असां ॻाल्हाईंदासीं न, हमरा खे थोरी तकलीफ़ आहे त लिखाए वठूंसि दवा। जी जी डॉक्टर साहब ॿुधनि पिया आवाज़, तव्हां ॻाल्हाए सघो था। तकलीफ़ ॿुधायो, छा आहे तकलीफ़? थोरी ॿुधायो कहिड़ी तकलीफ़ आहे? बाबा हिनखे ब्लड प्रेशर वधी थो वञे ऐं पेरनि में साड़ो अथसि। अच्छा हाणे हिकिड़ो त ब्लड प्रेशर जो जेको इलाजु आहे उहो हिननि आम अस्पतालनि में बि मौजूदु आहे। हुनजो ब्लड प्रेशर जेको आहे सो ज़रूरु हफ़्ते में चेक कराए। डॉक्टर साहब ही बेसिकली ही सऊदीया में मौजूदु आहिनि। सऊदीया मां ही इन्हनि कॉल कई आहे। मदीने में माशाअल्लाह। पर तव्हां उते जेका बि अस्पताल वेझी या डॉक्टर या हेल्थ केयर सिस्टम आहे त हफ़्ते में घटि में घटि हिकु दफ़ा या पंहिंजे घर में ब्लड प्रेशर चेक कनि ऐं थोरो घणो लूण खे ऐं पंहिंजे खाद खुराक खे ऐं जेकॾहिं हू हलणु फिरणु जहिड़ा आहिनि त उहो कनि ऐं कोशिशि करे घटि खां घटि दवाऊं जेके डॉक्टर लिखनि उन्हनि जो इस्तेमालु कनि। का बि अहिड़ी अजाई दवा इस्तेमालु न कनि। ब्लड प्रेशर जे लाइ इलाही सारा सबब आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सबबु कम जो ऐं ॿियो ज़िंदगी जो जेको प्रेशर आहे उन जे करे बि ब्लड प्रेशर जी साईं लूण घणो इस्तेमाल कनि, क्वांटिटी कीअं? न जेतिरो बि अजायो जेको तेज़ लूण न इस्तेमाल कनि, बिल्कुलु बंदि न कनि। ठीकु आहे त घटि लूण वारी जेका आहे जेका शइ खाइनि। असांजो हिकिड़ो वॾो डॉक्टर चवंदो आहे जेकॾहिं बोर्ड में लूणु आहे त मानी में बि लूणु न विझो। ओके ओके डॉक्टर साहब थैंक यू सो मच तव्हां असांखे प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां क्वेश्चन पुछो। मां ज़रूरु चाहींदसि त तव्हांखे जेको आहे प्रॉपर ॼाण असां जेको आहे डॉक्टर साहब जे थ्रू पहुचायूं। जी डॉक्टर साहब क्वांटिटी जेका आहे न कंहिं बि शइ जी वधी थी वञे त उहा डेफिनेटली ह्यूमन बॉडी खे नुक़सानु पहुचाए थी। ॾिसो जेको कुदरत जो जेको कानून आहे उन मंझि इहा हदीस बि आहे त ख़ैरुल उमूर औसत हा, जेके दरमियाना आहिनि
उहे शयूं बहितर आहिनि। त तव्हां जेकॾहिं कंहिं शइ जो मिसाल तौरु रुगो तव्हां खंडु पिया खाईंदो, रुगो तव्हां मिठियूं शयूं पिया खाईंदो, कुदरत हा, त एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ हार्मफुल एंड शुड बी अवॉइडेड। जी बिल्कुलु बिल्कुलु, घणे तादाद में जेका बि शइ वापराई वञे थी उहा नुक़सानदा आहे ऐं उन खां जेको आहे पंहिंजे पाण खे तव्हां जेकॾहिं गाॾी जी स्पीड वधाए छॾींदो त तव्हांजो एक्सीडेंट्स या चांसिस जेके आहिनि से उहे वधीक थी वेंदा, तंहिंजे करे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, ही जेका मौसम आहे जंहिंखे पाण जेको आहे सो एक्सट्रीमली वार्म वेदर, ॿारनि जी ॻाल्हि पे कई त जेको गले जो ख़राबु थियणु आहे उन में हिकिड़ो बर्फ़ जो बेजा इस्तेमालु ऐं थधे पाणी जो घणो इस्तेमालु मुनासिबु, जेके असां जेको मुनासिबु थधो हुजे। तव्हां इहा ॻाल्हि कई त एक्सट्रीम, असां वटि छा आहे त ॿार बर्फ़ विझंदा था वञनि, माण्हू बर्फ़ विझंदा था वञनि, अञा चवनि था त असां जेको आहे सो इन में वधीक थधो, असां यानी सुपर कोल्ड ॾांहुं था वञनि। त नॉर्मल जेको थधो पाणी आहे, ऐं आउं त चवंदुसि जेकॾहिं ॿाराड़ी जा माण्हू सुठा घड़ा गुघियूं ऐं अगरि उन में कंहिं वण जे हेठां रखी उहो पाणी जो टेम्परेचर पीअंदा त उहो बॉडी जे लाइ, सिहत जे लाइ, इम्यूनिटी जे लाइ, छाकाणि उन जेका नादी आहे न उन में ख़ुदि कुदरती मिनरल्स मौजूदु आहिनि। रुगो तव्हांखे पाणी कोन मिलंदो, पर उन सां गॾु तव्हांखे इलाही सारा, इहे कूलर में कोन्हे, इहे फ्रिज में कोन्हे, जेके घड़े ऐं हुन सुराही में जाए। सही सही। अच्छा डॉक्टर साहब, मूं ॻाल्हि कई पे त एक्सट्रीमली वार्म वेदर आहे ऐं असां हूअं माना नॉर्मली इहो ॾिसंदा आहियूं त जॾहिं घणी थधि हूंदी आहे त पोइ तव्हांखे कननि जो या हितां खां वठी हेसी ताईं जेको प्रॉब्लम थींदो आहे गले ताईं, उहो घणी थधि में थींदो आहे। पर हींअर नोटिस कयो वञे पियो त हीउ जेको प्रॉब्लम आहे, तव्हांजा कन बि वरितल आहिनि, तव्हांजो मथो बि ॻरो लॻो पियो आहे, तव्हांजे गले जो बि प्रॉब्लम आहे, सो इहो छा प्रॉब्लम आहे? छा हिकिड़ो त इम्यूनिटी घटि जे करे वायरल इन्फेक्शन आहे। सही सही, ठीकु आहे। ऐं एक्सट्रीम वेदर जे करे तव्हांजो बॉडी जेका आहे ॿी गर्मी सां ऐं उन सां मुक़ाबले करण में लॻी पई आहे थी। ऐं इहो असांजे डॉक्टरनि जो बि इहो ई चवणु आहे त वायरल इन्फेक्शन खां बचण जे लाइ लूण जा गराड़ा इज़ द बेस्ट। कल्ह हितां जेको आहे सो FRCS डॉक्टर जेको आहे उन बि इन फैमिली फिज़िशियन खे चयो पिए त जेकॾहिं तव्हां लूण जा गराड़ा ज़िंदगी जो हिसो करे छॾियो, जेॾीमहिल तव्हां ॾंदण ॾियो, ओरल हेल्थ खे ख़्यालु रखो, त तव्हांजो इलाही सारा इहे जेके साइनोसाइटिस आहे, जेको तव्हां चओ था मथे जो सूरु ऐं अखियूं या कननि ताईं वञे थो, इहो साइनोसाइटिस ऐं जेके असां राइनाइटिस बि चऊं था, या नक असांजो जेको आहे उन मंझि बि कुदरती कुझु जेके आहिनि असांजे बचाव जूं शयूं के शयूं मौजूदु आहिनि। एक्सट्रीम वेदर जे करे या उन गर्मी जे करे या उन लॻण जे करे उन जेको जंहिंखे असां इपीथीलियल लेयर था चऊं उहा डैमेज थिए थी, त पोइ ही वायरस जेके आहिनि असां वटि। सही सही। ऐं डॉक्टर साहब, हिन मौसम में त घणो न, सियारे जी मौसम में न उहो ई सेम ॻाल्हि, त वरी घणी थधि हूंदी आहे त म्यूकस जमा थी वेंदो आहे, जंहिंखे पाण बलगम चऊं था। पर हिन मौसम में बि जेकॾहिं छाती घणी ख़राबु रहे थी त उहे जेके असांजा व्यूवर्स ॾिसनि पिया जिन खे इहो प्रॉब्लम आहे, त तव्हां कीअं सजेस्ट कंदव? हिकिड़ो त उन पंहिंजे आराम खे, न्यूट्रिशन खे, ऐं जेकॾहिं को वेझो उन्हनि जो डॉक्टर आहे उन खां थोरो गले जी, अॼुकल्ह इहो टार्च अचे थी, जेकॾहिं उन में का किथे ॻाढ़ाण नज़र थी अचे, हीअ अचे थी, त इहे लूणु ऐं प्लस जेकॾहिं हुननि खे का अहिड़ी गरम शइ जीअं आहे असां वटि जोशांदा आहे, या इवन असां सिलेमानी चांहि जी बि उन्हनि खे इहो चवंदासीं, ताकी थोरो हुननि खे एनर्जी बि मिले ऐं थोरो सूथिंग इफेक्ट इन जो जेको आहे। पर असां वटि छा था कनि, जो माण्हू घणो करे पान ऐं गुटको ऐं स्मोकिंग ऐं नसवार, इन जो एतिरो रवाजु आहे जो जेकॾहिं तव्हां इहे सभु दवाऊं जेके मूं 10 कया बि आहिनि, त जेकॾहिं इहो माण्हू को असां वटि त नास बि इस्तेमालु थिए थी, त इहे जंहिं शयूं जेके आहिनि जेके जेॾीमहिल बि ॾिसंदा, ऐं मुंहिंजे ख़ुदि ॻोठ जे ॿारनि खे ॾिसंदो आहियां त उते असां हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, पर हुननि जो वज़न ऐं सिहत नथी वधे। सबबु छा आहे, जो गुटको, पान ऐं जेके दुकान जूं शयूं आहिनि जंहिंमें इलाही सारा केमिकल्स आहिनि, उहे उन्हनि जी सिहत खे वरी वापसि उते ई था पहुचाइनि जितां असां शुरू था कयूं। सही। अच्छा, उन खां अलावा जीअं त असां पंहिंजो डिस्कशन कयो पिए ऐं जॾहिं घर में किचन जी ॻाल्हि कईसीं,
त डॉक्टर साहब हिन मौसम में जेको आहे सो घणो खाधो बिल्कुलु बि कोन वणंदो आहे। मॉर्निंग टाइम खां वठी राति ताईं छा त सम्झो त असांखे जेको आहे न पंहिंजो खाइण पीअण जो जेको टाइम टेबल आहे उहो कीअं सेट करणु असां वटि कंसेप्ट आहे बैलेंस डाइट जो। जी जी जंहिं मंझि आउं चवंदो आहियां त 5 रंगनि जूं जेको आहे सो तव्हां वटि खाधो या फ्रूट या सब्जियूं हाणे अॼु जेकॾहिं तव्हां अछे रंग जी पचाई आहे त वरी राति जो तव्हां कंहिं ॿिए रंग जी पचायो। अहिड़े नमूने सां हाणे तव्हां फ्रूट बि जेकॾहिं अॼु को ॻाढ़े रंग जो खाधो आहे त सुभाणे साए रंग जो खायो। अहिड़े नमूने सां हाणे तव्हां जंहिंखे 5 कलर्स डाइट जेका आहे उहा जेकॾहिं तव्हां रखंदो पंहिंजे ॿारनि खे ॾींदो त आउं सम्झां थो त तव्हांखे उहे सभु मिनरल्स मिली वेंदा, तव्हांखे उहे सभई शयूं मिली वेंदियूं। ऐं ॿियो इहो आहे त असां वटि जेको अटो इस्तेमालु थो थिए उहो असां अछो या रिफाइंड अटो था इस्तेमालु कयूं। उहो नॉर्मल जेको चकी वारे खे चइजे ऐं उन जंहिंखे असां बिरान चऊं था या जेको थुल्हो अटो चऊं था, असांजा डॉक्टर उनखे वधीक पसंदि था कनि। ऐं खंड जो इस्तेमालु जेको आहे उहो बि असां वटि अॼुकल्ह असां वटि अंबनि जी मौसम आहे त असीं माण्हुनि खे इहो त कोन चवंदासीं त सिंध जा माण्हू जेके आहिनि पर ख़ासि तौर ते हिन जो जेको ग्लाइसीमिक इंडेक्स आहे उहो 50 ऐं 60 जे विच में, जंहिंखे असां माइड्रेट चऊं था, त जेके शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे बि अगरि हू खाइणु चाहिनि था त टेस्ट जे ख़ातिर हू खाई सघनि था। बाक़ी ॿियो जेको आम माण्हू आहे उहो बि इहे अंब जेके जंहिंखे आउं चवां थो मथां खां हिननि खे लाल कयो वियो आहे केमिकल लॻाए, ऐं असां वटि तक़रीबन हर फ्रूट जेको आहे उहो पचे ई केमिकल जे ज़रिए पियो, त उनखे चङी तरह ते धोईनि, उनखे कोशिशि करे जेतिरो थी सघे घणो पकल ऐं ख़राबु फ्रूट जेको आहे सो। ओके डॉक्टर साहब, हूअं त नॉर्मली ॿुधायो वेंदो आहे त ह्यूमन बॉडी खे 8 गिलास पाणी जी तमामु घणी ज़रूरत पवे थी। ऐं हीअ जेको पाण वटि हिकिड़ो ॿियो बि ऑप्शन आहे डिटॉक्स वाटर जंहिंखे चयो वञे थो, त हीउ फ्लेवर्ड हिकिड़ो पाणी थींदो आहे। कीअं एक्सप्लेन कंदव त पाणी केतिरो पीअणु खपे ऐं जेकॾहिं पाणी तव्हांखे नॉर्मली नथो वणे त पोइ तव्हां पाणीअ जो कीअं इस्तेमालु कयो? आउं त इहो चवंदुसि त 8 गिलास पाणी मुंहिंजे ख़्याल में तमामु असां वटि घटि माण्हू था पीअनि। असां वटि सम्झो त वञे जो घणो पाणी थो पीए उनखे सम्झनि था त हिनखे का बीमारी आहे या ॿी का शइ आहे, त 8 गिलास जो असां वटि इहो आहे त हर कलाक ते तव्हां कोशिशि करे हिकिड़ो पाणी जो गिलास जेको आहे सो उहो तव्हां पीओ। ऐं जेकॾहिं शदीद गर्मी आहे त इनखे 8 खां तव्हां वधीक लाज़मी न आहे त इहो तव्हां 8 ते अची वञो हलिया। साॻी नमूने सां जेकॾहिं सर्दी आहे तव्हांखे उञ नथी लॻे त तव्हां थोरो 1-2 प्लस माइनस उनखे घटाए बि सघो था। ऐं पाणी जो जेको इस्तेमालु आहे उहो बेजा न हुजे, उहो अजायो जेको आहे सो उनखे। ऐं असां वटि अॼुकल्ह ही बोतलुनि जो ॾाढो रवाजु आहे, प्लास्टिक जे बोतलुनि जो, त आउं उन्हनि ग़रीब माण्हुनि वटि एतिरा पैसा बि कोन्हे, पर अमीर माण्हू इहे वठनि था ऐं पी वरी उनखे उछलाए था छॾीनि। त आउं सम्झां थो त इन बोतलनि जो रीसाइक्लिंग जो को न को सेंटर हुअणु खपे। इहे कम जूं शयूं आहिनि, इन्हनि खे वरी साफ़ सुथिरो पहिरियां त एॾो कॉन्सेप्ट न हूंदो, पर पाकिस्तान में हाणे रीसाइक्लिंग जो कॉन्सेप्ट बि पाण जेको आहे। पर आउं चवां थो त जेतिरो थी सघे तव्हां कुदरती घर जो पाणी पाण सां गॾु खणी वञो, ऐं त उन जे लाइ तव्हां जेॾां बि सफ़र कयो, तव्हां अॻे ई ॿुधायो त पाणी पाण सां गॾु खणो, त आउं सम्झां थो त पाणी जेको आहे उनजो हुअणु ससुई जे बैत मंझि वियो आहे त मूंखे ॾुखियाई इन जे करे थी जो मूं पाण सां गॾु पाणी कोन खयो आहे। बिल्कुलु आहे ईअं। डॉक्टर साहब, वधीक पाण कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ॿुधूं था, उन खां पोइ प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं बि वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जॾहिं त ब्रेक ते वञण खां पहिरियां न्यूज़ ब्रेक हुयो त डॉक्टर साहब जेको डिस्कशन तव्हां ताईं असां पहुचायो आहे, डॉक्टर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब जो चवणु आहे त हर उन शइ जो इस्तेमालु जेको हद खां वधीक थिए थो उहो तव्हांखे घणो नुक़सानु ॾिए थो। जेकॾहिं तव्हां कुझु नमकीन खाओ था
ऐं उहो कंटिन्यूअसली खाईंदा रहो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे उनजो नुक़सानु थींदो। पाणी जी सिर्फ़ु ॻाल्हि कयूं, तव्हां पाणी हद खां वधीक पीओ था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरियों त तव्हांखे फ़ाइदो पाणी ॾींदो, पर पोइ जेके गुड मिनरल्स हूंदा उहे बि तव्हांजी बॉडी मां जॾहिं रिलीज़ थियणु शुरू थींदा त तव्हांजे जिस्म खे नुक़सानु आहे ऐं तव्हांजे सिहत खे नुक़सानु आहे। असां जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त हिकिड़ो त शदीद गर्मी ऐं उनखां पोइ पाण तमामु घणो रोड रस्तनि ते हिकिड़ो ट्रैफ़िक जा मामलात ॾिसूं था। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हूअं बि जिते सिहत ते कमु कयो वञे थो, तालीम ते कमु कयो वञे थो, त ट्रांसपोर्ट ते बि ओतिरो ई कमु कयो वेंदो आहे, पर असां वटि ट्रांसपोर्ट ते बि उन तरह जो कमु कोन थींदो आहे त असांखे इहे तमामु घणा जेको आहे न मसइला फेस करणा पवंदा आहिनि। तव्हां मेट्रोपॉलिटन सिटीज़ में जेकॾहिं तव्हांखे टाइमली कंहिं जॻह ते वञिणो आहे त पोइ तव्हांखे कलाकु ॾेढ कलाक अॻु निकिरणो पवंदो, छो त ट्रैफ़िक जी का पाण खे ख़बर कोन आहे। हीअ जेके ज़हरीला मादा पंहिंजे इन गाॾियुनि जे ज़रिए असां साह खणूं था, असांजे जिस्म में वञनि था, गाॾियुनि जो धुओं, आलूदगी, केतिरा नुक़सान इन जा थियनि था डॉक्टर साहब? इन में ख़ासि तौर ते जेको मिक्स कयो थो वञे उहो जेको लेड चवनि था, LED जंहिंखे असां शीहो या पारो खणी चऊं, उन जो इस्तेमालु कयो थो वञे इन ऑयल में। ऐं इलाही सारियूं कंट्रीज़ आहिनि हाणे उहे लेड फ्री, त हिकिड़ो त असांजी हुकूमत खे लेड फ्री तां वञिणो पवंदो ताकी इहो केमिकल जेको आहे असांजे न रुगो दिमाग़ खे नुक़सानु थो ॾिए, असांजे रत जे जुज़नि खे नुक़सानु थो ॾिए, असांजे फिफड़नि खे नुक़सानु थो ॾिए ऐं एनवायरमेंट खे बि नुक़सानु थो ॾिए उन में जॾहिं वञे थो। बिल्कुलु। उन खां सवाइ असां वटि जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते जेके ट्रैफ़िक आहे उनजी फिटनेस ऐं उन्हनि जो जेको धुओं आहे, हिकिड़ो त इहो ऑयल जो मसालो थियो जेके स्टेशन्स हिननि जो आहिनि, त उन जे करे जेको हवा आहे उहा उते असांजी कारी पई थिए ऐं जंहिंजो हिकिड़ो सबबु तव्हां ॾिठो पंजाब वारे पासे फॉग या स्मॉग घणो थो थिए, कोयड़ो पियो थिए, माण्हुनि जे रोड ॾिसण में ई कोन थो अचे, तव्हां ॾींहं जो ईअं पिया हलो जहिड़ो कर तव्हां राति जो पिया हलो, तंहिंजे करे असांखे इन जो ख़्यालु रखणु। ॿियो इन जे करे जॾहिं थोरो सिज जी रोशनी, पाणी ऐं इहो जेके स्मोक गॾिजे थो त हिकिड़ी ओज़ोन ऑक्सीजन ठहे थी O3, हिकिड़ी ओज़ोन आहे जेका कुदरती मथे आहे, पर हीअ जॾहिं ज़मीन वारी थिए थी इहा तव्हांजे फिफड़नि जे लाइ तमामु घणी। हींअर बि तव्हां ॾिसंदव त हर माण्हू जेकॾहिं तव्हां कंहिं फिफड़नि वारे डॉक्टर वटि वेंदो त तव्हांखे घणे खां घणा मरीज़ जेके आहिनि से इन जा ॾिसण में ईंदा या जनरल प्रैक्टिशनर वटि बि वेंदा। अच्छा, ॿियो इहा ॻाल्हि आहे त असांखे थोरो ओवरऑल मैक्रो एनवायरमेंट खे बि सम्झणो पवंदो। मॉनसून जी ही मौसम आहे, मॉनसून जो मतिलबु आहे जंहिंखे असां चौमासे जो या बरसातनि जी मौसम चऊं था, ऐं क्लाइमेट चेंज जे करे असां वटि जेको मॉनसून आहे उहो बि चेंज थो थिए। इन में असांखे ॿोॾि जो वॾो ख़तरो आहे, असांखे साइक्लोन जो वॾो ख़तरो आहे, असांखे हीट वेव जो ख़तरो आहे, असांजे फसलनि खे ख़तरो आहे, असांजी सिहत खे ख़तरो आहे, असांजे शहरनि खे ख़तरो आहे। हींअर तव्हां ॾिसो त लाहौर में को साइक्लोन या कुझु आयो त जेके सोलर पैनल हुआ उहे बि उॾामी विया हलिया, यानी हिकिड़े कलाक जे अंदरि। तंहिंजे करे असांखे जेके मौसमी तब्दीलियुनि जूं जेके शयूं आहिनि, ऐं हिकिड़ी ॻाल्हि असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदो हलां त असांजी मौसम शुरू थिए थी बंगाल जे समुंड खां ऐं अरबी समुंड खां, उतां खां वरी थर जी हवा उन में शामिलु थिए थी, उतां खां वरी खीर थर जी हवा शामिलु थिए थी, उतां खां वरी असां वञी को सुलेमान ऐं हिंदू कुश खां थींदे हिमालय जबल ताईं असांजी मौसम कंट्रोल थिए थी। त हिन वक़्तु सभिनी हंधनि टेम्परेचर जेको आहे उहो वधे पियो। अरबी समुंड तव्हां वठो, तव्हां थर वठो, तव्हां खीर थर वठो, त असांखे इन जी तयारी करणी पवंदी। ऐं उन जो हिकिड़ो ई हल आहे त असां एडॉप्ट कयूं। बिल्कुलु, एडॉप्ट जो मतिलबु आहे असां उन्हनि घरनि खे जेके ॿोॾि खां बची सघनि, जी बिल्कुलु, उहे घर जेके तूफ़ान खां बची सघनि, उहे घर जेके गर्मी में असांखे वधीक जेको आहे जंहिंमें जो कुशादा घर ऐं खुलियल घर जेके असांजो पुराणो कंसेप्ट हो, ऐं ख़ासि तौर ते वेस्ट ओपन मग़रबी तरह जितां हवा अचे थी उन पासे जेकॾहिं उन्हनि जो असां रुख़ रखंदासीं
त उहो बहितर थींदो। सही, बिल्कुलु सही। डॉक्टर साहब, अगेन मां तव्हां खां इहो ई पुछणु चाहींदमि त असां वटि जेका माहौल में गंदगी आहे या प्लास्टिक, जीअं तव्हां चओ त प्लास्टिक जो घटि इस्तेमालु करणु खपे, या जीअं तव्हां बॉटल्स जी ॻाल्हि कई त हर ॿिए माण्हू जे हथ में पाण जेको आहे सो वॉटर बॉटल ॾिसी रहिया हूंदा आहियूं, जॾहिं त दुनिया जे ॿियनि कंट्रीज़ में त जेके बिन्स हूंदा आहिनि उन में तव्हां केप अलॻि विझी रहिया हूंदा आहियो, हिकिड़े बिन में तव्हां प्लास्टिक अलॻि बिन में विझी रहिया हूंदा आहियो, वरी जेका बॉटल आहे उनखे तव्हां जेको आहे सो उन अलॻि बिन में विझी रहिया हूंदा आहियो। पर असां वटि त इन तरह जो को कॉन्सेप्ट न आहे त घणे तादाद में प्लास्टिक जो गॾु थी वञणु, वरी उनखे कंहिं जॻह ते साड़णु, उनजो बि त इन्वायरमेंट ते पूरो असरु पवे थो। ऐं उहे पर्सन्स ख़ासि तौर ते जेके एलर्जिक पर्सन थियनि था या अस्थमा जा जेके मरीज़ थींदा आहिनि, उन्हनि खे त पाण साह खणंदे बि उन तकलीफ़ में ॾिसी रहिया हूंदा आहियूं। सो इन्हनि जो हल छा हुअणु खपे? हल त इहो आहे त असां प्लास्टिक खे बिल्कुलु ख़तमु त नथा करे सघूं, छाकाणि उहो हिन सोसाइटी जो हिकिड़ो कल्चर ऐं हिसो थी वियो आहे हलियो। ऐं हाणे इहो प्लास्टिक समुंडनि ताईं, दरियाहनि ताईं, असांजे वाटर बॉडीज़ ताईं पहुची वियो आहे, शहरनि में पहुची वियो आहे। त इन ते हिन वक़्तु असां अवेयरनेस ॾियूं ऐं उन जे इस्तेमाल खे असां घटि कयूं, ऐं जेका शइ असां पंहिंजे कुदरती शयुनि सां असां हलाए सघूं था त उन ते, तंहिंजे करे इहो ख़ासि तौर ते ही जेको पाणी वठी बोतल हथ में झले ऐं उनखे उछलाए छॾण जो जेको कल्चर आहे, अच्छा इहो माइंड कयो त प्लास्टिक 50 साल खां वठी 500 साल ताईं इहो ज़मीन में या जिते हूंदो इहो ख़तमु कोन थींदो। इहो तव्हांजा गटर, तव्हांजा दरिया, उन्हनि सभिनी खे ई नुक़सानु ॾेई सघे थो, तव्हांजी सिहत खे। हाणे त जेके माइक्रो प्लास्टिक चवनि था उहो इंसान जे जिस्म में पहुचणु शुरू थी वियो आहे। एग्ज़ैक्टली डॉक्टर साहब, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। मूं बि रिसेंटली का वीडियो ॾिठी पे जंहिंमें ॿुधायो वियो पिए त जेका असां वटि हार्ड, स्पेशली जेका हार्ड प्लास्टिक आहे, असां नॉर्मली प्लास्टिक जी ॻाल्हि कयूं था न त उनखे एतिरो टाइम लॻंदो आहे ॻरण में, पर जेका हार्ड प्लास्टिक हूंदी आहे उहो त केतिरो ई टाइम हलंदी रहंदी। हा, उन जे ॻरण जो त पोइ माना एतिरे टाइम ताईं को सवाल ई पैदा नथो थिए। माइक्रो प्लास्टिक जो इंसान जी ज़िंदगी ते तमामु घणो असरु पवे थो। पहिरीं त पाण स्पेशीज़ जी ॻाल्हि कंदा हुआसीं त सामूंडी जेका मख़लूक आहे उनखे नुक़सानु थिए पियो, उहा जेका नंढी नंढी प्लास्टिक पाण खे ख़बर न हूंदी आहे, को बि रेपर खोलींदा आहियूं नंढी नंढी प्लास्टिक केतिरी वञी गॾु थिए थी। पर हाणे इंसानी ज़िंदगी ते उन बि जेको आहे सो पंहिंजो असरु छॾणु शुरू कयो आहे। तमामु घणो जेको आहे सो असांजे माहौल में गंदगी आहे। ऐं स्पेशली जॾहिं पाण लाहौर जी ॻाल्हि कंदा आहियूं त हूअं ई ॿुधायो वञे थो त लाहौर जी जेका मौसम आहे उन में त एडजस्ट थियणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे हिन टाइम में। अच्छा, अस्थमा जा उहे जेके मरीज़ आहिनि, मां चाहींदसि त उन्हनि बाबति बि तव्हां जेको आहे सो कुझु आगाही ज़रूरु ॾियो। जी, हिकिड़ो त इहो आहे त उहो बेसिकली एलर्जी आहे या को अहिड़ो शइ आहे जंहिंखां तव्हांजी फिफड़ या तव्हांजी बॉडी उन में पसंदि नथी करे, जंहिं मंझि असां वटि धूड़ मिटी जेकॾहिं तव्हांजे जिस्म में हली थी वञे, साह में, उन जो मसालो आहे। नंबर 2, तव्हांजो जेको दूंहों गाॾियुनि जो हुजे, चाहे उहो फैक्ट्रियुनि जो हुजे, तव्हां कंहिं अहिड़े हंधि ते वेठा आहियो जिते मिसाल तौरु असांजे हैदराबाद में तव्हां ॾिसंदो त कोटड़ी वारे पासे असांजी इंडस्ट्री तमामु घणी आहे ऐं हवा बि असांखे उन ई रुख मंझि घणी थी अचे। त कोशिशि के साॻी नमूने सां तव्हां जेकॾहिं ॾिसंदो सियारे में त जेको जामशोरे जो पावर प्लांट आहे उन जो दूंहों बि वरी जेका असांजी वॾी अस्पताल आहे उन ताईं अची पहुची थो वञे। त बेसिकली इहो एयर पोल्यूशन जो ऐं जेके असां वटि डस्ट आहे ऐं कंहिं हद ताईं इम्यूनिटी जो न घटि हुअणु, ऐं ॿियो असां डॉक्टरनि वटि वञण में देरि था करियूं। इहो असांजे डॉक्टरनि जो बि इलाजु आहे जंहिंखे असां स्क्रीनिंग चऊं था या रेगुलर चेकअप चऊं था। उन में असां हमेशह जेको आहे सो हिकिड़ो अमजद इस्लाम अमजद जो शेर बि आहे, मैं देर कर देता हूँ। तो इहो असांखे घुरिजे त जेके बि चाहे नंढा अस्पताल आहिनि पर क्वालिफाइड डॉक्टर वटि असां पंहिंजो हिकिड़ो फाइल वठूं, उन में पंहिंजी सिहत जी जेको रिकॉर्ड रखूं, उहो जिते वञूं त उहो असां उते खणी वञूं त आउं सम्झां थो बहितर आहे। हिन मौसम में जेका ही अखियुनि जो ॻाढ़ाण जी बि कॾहिं कॾहिं वबा पैदा थिए थी। ॻाढ़ाण न, पर ओवरऑल बॉडी बि इफेक्टेड थी वेंदी आहे, तव्हांखे थोरी ख़ारिश थींदी आहे, रेडनेस तमामु घणी थी वञे थी। त हिन मौसम में इन तरह जा बि स्किन डिज़ीज़िस जंहिंखे पाण चऊं था, जिस्म जा स्पेशली पंहिंजी स्किन जा घणा मसइला थियनि था। जी डॉक्टर साहब, उन में हिकिड़ो त इन्फेक्शन आहे। अगरि तव्हां रोज़ाना कपिड़ा साफ़ पाईंदो कंदो त तव्हांजी जेको बॉडी जा जेके फ्लोरा आहे या जेके बि कुदरती जरासीम आहिनि उहे बहितर थी वेंदा हलिया।
प्लस जेको आहे तव्हांखे जेकॾहिं तव्हांखे एलर्जी कॉन्टेक्ट एलर्जी आहे कंहिं शइ खे तव्हां हथु लॻायो था ऐं तव्हांजो उन सां तव्हांखे का तकलीफ़ थिए थी त उहो तव्हां आइडेंटिफाई द रिस्क फैक्टर तव्हां उन्हनि जी हिकिड़ी लिस्ट पाण वटि रखी वठो त इन्हनि शयुनि मां मूंखे जेको आहे उहो मुंहिंजे जिस्म खे जेका असर नथो थिए ऐं ख़ासि तौर ते ख़वातीन जेके मेकअप जे पुठियां अची पियूं आहिनि थियूं ऐं ब्यूटी पार्लर जे पुठियां पियूं आहिनि तव्हां हर थेलो खोलियो त उन में 6-7 केमिकल्स जेके आउं कोन थो चवां त यू शुड लुक बेटर यू शुड हैव अ ब्यूटी अलाह साईं खे इहा ख़ूबसूरती पसंदि आहे पर तव्हां वारी ॻाल्हि त एक्सेस ऑफ एवरीथिंग जेका आहे कुदरत तव्हांखे जेको ॾिनो आहे तव्हां उन खे पंहिंजी न्यूट्रिशन सां पंहिंजी सफ़ाई सुथराई सां यू कैन लुक एज़ ब्यूटीफुल एज़ एनीथिंग बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ इंसान ज़ात जो हक़ आहे ऐं तव्हां जेको आहे सो पंहिंजी जेतिरी केयर कयो बिल्कुलु तव्हां करे सघो था पर बार बार उहे ॻाल्हि त घणो इस्तेमालु कंहिं बि शइ जो तव्हांखे जेकॾहिं नुक़सानु ॾिए थो त हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदो हलां त हिन गर्मियुनि में अॼुकल्ह जेके इम्तिहान हलनि पिया या जेके शादियुनि जो रवाजु हले पियो ऐं उन्हनि खे एडवाइस कंदुसि त कोशिशि करे जॾहिं बि हू प्लैन कनि त असांजी जेका सुठी मौसम आहे उन में अगरि इन खे रीशेड्यूल करे सघनि था इन खे रखी सघनि था ऐं हाणे बि जिन्हनि इहे शादियूं गर्मी में अगरि तय कयूं आहिनि त कोशिशि करे उन्हनि खे हू थोरो उन मौसम में जेका बहितर हुजे त उन में अगरि रखंदा त माण्हू जेके ईंदा उन्हनि खे ऐं उन में बि अजायो इसराफ़ ऐं अजायूं शयूं न हुजनि सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखनि जी डॉक्टर साहब असां जॾहिं गवर्नमेंट हॉस्पिटल्स जे तरफ़ थोरी नज़र कयूं था त बनस्बत प्राइवेट क्लिनिक्स जे गवर्नमेंट हॉस्पिटल्स में असांखे घणो तादादु हिकिड़ो माण्हुनि जो नज़र अचे थो उहा रश असांखे नज़र ईंदी आहे छा था सम्झो त असांजी गवर्नमेंट हॉस्पिटल्स खे कीअं हुजणु खपे हिकिड़ो त गवर्नमेंट हॉस्पिटल्स में रश इन जे करे घणी आहे जो असांजो जेको हेल्थ डिलीवरी सिस्टम आहे हर माण्हू उहो उन अस्पताल में पहुचे थो जिते एक्सरे अल्ट्रासाउंड CT स्कैन आहे अगरि इहे सहूलियतूं तव्हां ॿाराड़ी ताईं खणी वेंदो तालके ताईं खणी वेंदो नंढे शहर ताईं RHC ताईं खणी वेंदो इहे जेके हिते सुठा डॉक्टर वेठा आहिनि अगरि हफ़्ते में हू हिकिड़ो ॾींहुं मीरपुर ख़ासि थरपारकर ठट्टो या जीअं हाणे असांजूं इलाही सारियूं यूनिवर्सिटियूं आहिनि त हू जिते जिते बि तालके अस्पताल आहिनि अगरि उते इहे सहूलियतूं ॾींदा हिकिड़ो त इहा रश जेका असांखे ॾिसण में अचे थी इहा घटिजी ॿियो प्रिवेंशन जे सिलसिले में मूं तव्हांखे इहो ॿुधायो त डॉक्टर असांजा घटि ॻाल्हि था कनि दवाउनि जूं कंपनियूं स्टोर्स मेडिकल स्टोर्स ते तमामु घणो ज़ोर आहे जॾहिं त सिहत जेका आहे बीमारी हिकिड़ी ॿी शइ आहे पर सिहत हिकिड़ी ॿी शइ आहे उहा तव्हांजे घर खां शुरू थिए थी तव्हांजे रस्ते खां शुरू थिए थी तव्हांजी ॿनी खां शुरू थिए थी हाणे बि जेको आहे सो 3 सेक्टर जे लाइ चयो वियो आहे ज़रात तव्हां फुआरनि वारी जेकॾहिं भाॼियूं आणींदो फ्रूट आणींदो तव्हां केमिकल्स वारियूं शयूं आणींदो जानवर सब सेक्टर आहे तव्हांजो उन में खीर ऐं उन में मिलावटूं हूंदियूं तव्हांजो पाणी साफ़ न हूंदो एग्रीकल्चर वाटर एंड सैनिटेशन बिल्कुलु इहे ईअं ई सम्झो त जीअं असां निमाज़ खां अॻु में वुज़ू कंदा आहियूं सिहत इन्हनि खां सवाइ थी कान सघंदी तव्हां अच्छा ॿियो असां वटि जेके डॉक्टर्स जी ट्रेनिंग थिए थी अच्छा डॉक्टर साहब डॉक्टर्स जी ट्रेनिंग ते पाण ॻाल्हायूं था पर लाइव स्टॉक जे हवाले सां बि ॻाल्हाइणु चाहींदमि हीअ जेको टाइम आहे त ईद बि क़रीब आहे माशाल्लाह सां हज जो महीनो त उन में गोश्त जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इस्तेमालु थिए थो रेफ्रिजरेटर्स में इन गोश्त खे तव्हां प्रिज़र्व करे रखंदा आहियो मां पुछणु चाहींदमि त उन गोश्त खे केतिरे टाइम ताईं इस्तेमालु करणु घुरिजे ऐं वरी पोइ तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे हिकिड़ो त इहो आहे त क़ुर्बानी अलाह ताला जी रज़ामंदी जे लाइ जेका आहे सा तव्हां कयो था ऐं उन ई नियत सां तव्हां कयो था ऐं पोइ जेके ग़रीब गुरबा आहिनि उन्हनि खे जेको उन्हनि जो हिसो पती आहे उहो तव्हां उन्हनि खे विराए ॾियो था ऐं जेको बि तव्हांजो गोश्त हिसे जो अचे थो उन खे कोशिशि करे तव्हां एतिरा वक़्तु फ्रिजनि में उन में न रखो ऐं 5 डिग्री सेंटीग्रेड जेको टेम्परेचर आहे इन ते तव्हांखे इहो रखिणो आहे पर हिक ॿिए जे मथां सथे या बिल्कुलु ई उन खे फुल करे ताकी उन में एयर सर्कुलेशन बि अगरि फ्रिज में न थींदी त तव्हांजो उहो कमु कोन ईंदो ऐं सम्झां थो त हिकिड़े हफ़्ते जे अंदरि वधि मां वधि तव्हांखे
जेको बि कुर्बानी जो गोश्त आहे उहो पंहिंजो जेको बि तव्हांजो आहे 3 ॾींहं त हूअं ई ईद हले थी ऐं ग़रीब गुरबे खे अगरि तव्हां ॾेई छॾींदा त इहो बहितर हूंदो। इन मज़ा जेके फूड पॉइज़निंग ऐं उन खां सवाइ तव्हांजो जेको पचाइण जो तरीक़ो आहे, असां वटि छा था कनि जो कढ़ाई ऐं एतिरा मसाला था उन में विझनि ऐं आउं त सम्झां थो त उन में इलाही ॿियूं शयूं जेके आहिनि उन्हनि जी विझण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां उनखे बॉइल करे जेको सादो आहे उन ते जेकॾहिं तव्हां खाईंदो तव्हांजा ॿार बि ॾिसंदा ऐं तव्हां स्पाइसी एंड ऑयली फूड जे में इनखे कन्वर्ट न कयो। इट शुड बी अ नेचुरल जेको आहे उहो गोश्त हुजे ऐं जेको थां जंहिं मंझि तव्हां रधियो ऐं हथ धोई वरी जॾहिं उनखे तव्हां कढो प्लेट ते त फ्रॉम फार्म टू प्लेट तव्हांखे हाइजीन जेका आहे सभु मेंटेन करणु। सही डॉक्टर साहब, मूंखे तव्हांजी ॻाल्हियुनि में हिकु ॻाल्हि सम्झ में आई त असांखे जेको आहे न सिहत जी डेफिनेशन ते कमु करिणो पवंदो, छो त असां वटि जेको कमु थींदो आहे उहो बीमारी ते कमु थींदो आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई त बीमारी का ॿी शइ आहे बट हेल्थ इज़ समथिंग एल्स, त उन हेल्थ ते तव्हांखे कमु करण जे लाइ सख़्तु ज़रूरत आहे। सुबुह जो उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं हलणु फिरणु घुमणु ऐं तव्हांजो कमकार, उन खां पोइ तव्हांजो फूड खाइण वठी अचणु ॿाहिरि खां प्लेट ताईं रखणु खाइणु ऐं उन प्लेट खे डिश खे वॉश करणु, इहो सभु कुझु तव्हांजी जेको आहे न उहो हेल्थ में अचे थो। इन सभिनीनि शयुनि जो तमामु घणो ख़्यालु करिणो पवंदो। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जेको फूड जीअं तव्हां ॻाल्हि कई न त उहा एयर सर्कुलेशन जेकॾहिं रेफ्रिजरेटर में बि सही कोन आहे त पोइ तव्हांजो उहो फूड पॉइज़निंग ऐं काफ़ी सारा हिन ईद खां पोइ स्पेशली पाण काफ़ी सारा इहे न केसिस ॾिसंदा आहियूं। हूअं बि नॉर्मल रूटीन में अॼुकल्ह जेको आहे रवाजु पइजी वियो आहे त तव्हां डिफरेंट शयूं ठाहे करे रेफ्रिजरेटर में रखी छॾियो था, त केतिरो मुद्दो हुजणु खपे मुख़्तलिफ़ शयूं जॾहिं तव्हां रखो था? मजबूरी जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर आउं सम्झां थो त तव्हांखे 24 कलाकनि खां मथे का बि शइ फ्रिज में जेका आहे असां स्टोर, चाहे उहा आइस्क्रीम हुजे चाहे तव्हांजो कहिड़े क़िस्म जो बि, बाक़ी जेकॾहिं तव्हां वर्किंग वूमन आहियो, तव्हांजो कोई का ॿी मजबूरी आहे त उहो हिकिड़ो माण्हू, पर इट शुड नॉट बी द रूल ऑफ द सोसाइटी। ऐं तव्हां फ्रेश फूड ऐं 5 कलर्स वारे फूड जंहिंमें रुगो गोश्त न उन में फ्रूट बि आहिनि, उन में भाॼियूं बि आहिनि ऐं उन में साफ़ पाणी बि आहे। ऐं चवनि था त जेको हथ धोइण जेको आहे साबुण सां, इहो बि वॾी टेक्नोलॉजी हेल्थ जी आहे। तव्हां ॿियो कुझु बि न कयो, जेकॾहिं 4-5 दफ़ा तव्हां पंहिंजो हथ साबुण सां धोईंदो, हथ मुंहुं धोईंदो ऐं तव्हांजी निमाज़ असांजो आहे जेका बि इबादत आहे त डायरेक्टली तव्हां पब्लिक हेल्थ खे प्रोमोट पिया कयो। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मां इहो बि पुछणु चाहींदुमि डॉक्टर साहब अव्हां खां त असां वटि हमेशह अवेयरनेस जी ऐं बहितरी जी हिकिड़ी गुंजाइश त हमेशह ई रहे थी, हर जॻह ते रहे थी। सो कम्यूनिटी मेडिसन जे हवाले सां केतिरी अवेयरनेस सम्झो पिया त हुअणु घुरिजे? ॾिसो, कम्यूनिटी त इन जे करे उन ते अखर रखियो वियो, हा कम्यूनिटी जो इहा सिहत बि माण्हुनि खे ॾिनी थी वञे। ऐं कम्यूनिटी जो माण्हुनि जो नालो या पॉपुलेशन जो नालो या गॾिजी रहण जो नालो कम्यूनिटी आहे। त माण्हू गॾिजी रहण खां, चाहे उहे शहर हुजनि चाहे उहे मुल्क हुजनि, माण्हू गॾिजी रहनि था। तंहिंजे करे उन जी सिहत खे हिन नालो ॾिनो ऐं इन जो ॿियो मक़सदु इहो हो हाइजीन ऐं प्रिवेंशन। ऐं इन में टीम जो कंसेप्ट आहे, हिकिड़े डॉक्टर जो कमु कोन्हे, हेल्थ टीम जो आहे, जंहिंमें नर्स बि आहे, जंहिंमें मिडवाइफ बि आहे, जंहिंमें तव्हांजो स्वीपर बि आहे, तव्हांजो डॉक्टर बि आहे। उहा टीम तौरु अगरि जेकॾहिं को कमु करे पई एंड टू इम्प्रूव द हेल्थ स्टैंडर्ड ऑफ पॉपुलेशन या कम्यूनिटी। मिसाल तौरु जेकॾहिं असां इहो चऊं त मुंहिंजे ॻोठ जी ऐं तव्हांखे केतिरा दफ़ा मूं ॻाल्हि ॿुधाई आहे टंडो कोलाची जी, त असां पंहिंजे तलाउ जी सफ़ाई पाण हर साल कंदा आहियूं ऐं उते वाटर बोर्न डिज़ीज़िस या डायरिया डिज़ीज़िस तमामु घटि थी वियल ई, छाकाणि त जेकॾहिं तव्हां रुॻो पाणी खे वेठा थांवनि में साफ़ु कंदो ऐं सोर्स तव्हांजो साफ़ु कोन हूंदो, जीअं हैदराबाद जा वॾा वॾा तला आहिनि, जेकॾहिं उन्हनि मंझि का मिटी, को गंद, को किचिरो जमा थी वियो हलियो, उनखे तव्हां हिकिड़े ॾींहुं साफ़ु करे हिकिड़ो अधु ॾींहुं उनखे ऑक्सीजन में करे छॾींदो त नेचुरली क्वालिटी ऑफ वाटर विल इम्प्रूव एंड वाटर बोर्न डिज़ीज़िस विल कम। त हेल्थ इहा आहे, हेल्थ सिर्फ़ु असां वटि ड्रग डिज़ीज़ ऐं हॉस्पिटल में कोन्हे। ऐं असांखे जेके हॉस्पिटल्स आहिनि
उन्हनि खे बि घुरिजे त जेकी असांजो हीट जो हींअर टाइम आहे त उन में हीट स्ट्रोक सेंटर जंहिंमें जे उहे थधा कमरा थिया ऐं डॉक्टरनि जी उहा टीम जेका उन्हनि खे चाहे उहे सिंकोपी जा हुजनि चाहे एग्ज़ॉशन जा हुजनि चाहे हीट स्ट्रोक जा हुजनि उन्हनि खे जल्दी खां जल्दी ईअं न आहे जो उन्हनि खे वीचारनि खे मटण जे लाइ बि घटी न मिले ऐं उहो सेंटर अहिड़े हंधि ठाहिनि जंहिंखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हू वधीक थकी ऐं वधीक शिकार न थियनि। अच्छा, हिकिड़ी बीमारी जेका गरम पाणी में थिए थी उहा असां वटि आहे अमीबा या जंहिंखे ब्रेन ईटिंग अमीबा चऊं था। त जिते बि गरम पाणी हुजे असांजे मस्जिदनि में जेके वुज़ू कनि था त उनखे नक मंझां इहो जरासीम दिमाग़ ताईं पहुचे थो। त कोशिशि करे जेकॾहिं तव्हांजी मस्जिद जो गरम पाणी आहे त तव्हां जेको नक वारो पाणी आहे उहो या त पंहिंजे थोरो घरां खणी वञो या उनखे थोरी देरि तरसी कंहिं थां में रखी छॾियो ताकी हू थधो थी वञे त तव्हां इन ब्रेन ईटिंग में बि खां बची वेंदो। इहो असांजे कराची में बि मसालो थिए थो ऐं तव्हां हिन वक़्तु बि जेकॾहिं टांकियुनि जे पाणी खे तव्हां खोलींदो नलकनि खे त ईअं लॻंदो त को मथे भड़काए वियो हलियो त लेट इट शुड कूल डाउन। अच्छा, एमोबिया जीअं तव्हां ॻाल्हि कई त पोइ उहो नक जे थ्रू ब्रेन ते अटैक करे थो, इन जा चांसिस केतिरा आहिनि? 70%, 80 घटि आहे पर ॾिसो हर ज़िंदगी जेका आहे जेकॾहिं बची सघे थी कंहिं मामूली एहतियात सां त बाबा गरम पाणी खे थोरो नक मंझां जेको असांजो आहे उनखे जेकॾहिं तव्हां थधे पाणी सां कनि थधे पाणी में उहो जरासीम नथो रहे। सही सही गरम पाणी में रहे थो ऐं सख़्तु गरम पाणी में रहे थो, ख़ासि तौर ते सिज जी गर्मी वारो। ओके डॉक्टर साहब, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे त तलाउ ख़ासि तौर ते असां ॾिसंदा आहियूं त नंढा नंढा ॿार जेको आहे सो या यंग बॉइज़ पाण ॾिसंदा आहियूं त वञी करे उहो हिन मौसम में स्पेशली उहो जेको आहे सो स्विमिंग कंदा आहिनि त उनखां पंहिंजो बचाव कयो, उनखां गुरेज़ कयो। व्यूअर्स, वधीक जेको आहे सो प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था पर वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। पोलियो जी मुहिम बि हली रही आहे ऐं अव्हांजे दर ते जॾहिं पोलियो जी टीम अचे थी त उन्हनि खे सुठे तरीक़े सां वेलकम कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा उहे ड्रॉप्स पियारियो। तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी जो सुवालु आहे। हिन वक़्तु बि जेकॾहिं पोलियो जो को केस निकिरे थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी वॾी सवालिया निशानी आहे पूरी इंतिज़ामिया ते बि, पर ख़ासि तौर ते मां चवंदी आहियां त ज़िमेदारी घर भातियुनि जी हूंदी आहे, वालिदेन जी हूंदी आहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स पियारियो, पर इंतिज़ामिया जॾहिं तव्हांजे दर ते मौजूदु आहे, तव्हांजूं ॿियूं डिमांड्स ऐं सभु शयूं पंहिंजी जॻह ते, पर ॿार जो हिकिड़ो फ्यूचर ज़रूरु तव्हांजे ज़हन जे अॻियां हुजणु खपे। सो उन ॿार खे घटि में घटि पोलियो जे ड्रॉप्स खां, पोलियो जे फुड़नि खां तव्हां महरूम न करियो। ऐं मां ॿीहर बि रिक्वेस्ट कंदमि त जॾहिं असांजूं भेनरूं अव्हांजे दर ते अचनि थियूं, पोलियो टीम वर्कर्स जॾहिं दर ते अचनि था त उन्हनि खे सुठे तरीक़े सां उन्हनि जो आदर भाव करियो। तमामु घणी गर्मी हूंदी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन गर्मी में ॿियो कुझु न पर एटलीस्ट पाणी त पाण पियारे ई सघूं था। सो पाणीअ जो ज़रूरु उन्हनि खां पुछंदा कयो। उनखां अलावा असां जॾहिं ॻाल्हि कयूं था गर्मी पद जा नवां नवां रिकॉर्ड्स ठहनि था ऐं गर्मी नो डाउट पाण सभिनीनि खे ख़बर आहे त तमामु घणी आहे ऐं जेको टेम्परेचर रिकॉर्ड कयो वेंदो आहे उनखां वधीक लिखिजी ईंदो आहे त जेकॾहिं 43 आहे त फील्स लाइक 54 इन तरह त असां वधीक महसूसु करे रहिया हूंदा आहियूं इन गर्मीअ जी शिद्दत खे। सो उहे असांजा व्यूअर्स जेके हिन वक़्तु असांखे तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते ई ॿुधो पिया, इहा बि तव्हां सां हिकिड़ी गुज़ारिश आहे त जेके बि तलाउ आहिनि, खुलियल जेको बि पाणी आहे जिते तव्हां विहिंजणु वञो था, हिन मौसम में यंग जेके छोकिरा हूंदा आहिनि उन्हनि खे पाण ॾिसंदा आहियूं मस्ती मज़ाक कंदे वञी करे उहे जेको आहे पाणीअ में टुबियूं ॾींदा आहिनि, पाणी में वञी करे जेको आहे सो विहिंजंदा आहिनि। सो उन सां पाणी जो जेका
गरम पाणी आहे उहो तव्हांखे हिकिड़ो जरासीम डॉक्टर साहब ॿुधाए रहिया आहिनि त उहो नक जे ज़रिए ब्रेन ते ज़हन ते अटैक करे थो त उन ख़बर न पवंदी आहे, ख़बर पवंदी आहे बसि इहा रिज़ल्ट ईंदी आहे त फलाणो ॿुॾी वियो आहे, फलाणे जो लाश मिलियो आहे। सो उनजे पोयां इहे रीज़न्स ज़रूरु आहिनि त तव्हां इन जेके बि इहे नंढियूं वॾियूं एक्टिविटीज़ आहिनि इन्हनि खां पंहिंजो पाण खे ज़रूरु बचायो। सो यस डॉक्टर साहब, असां वटि इहो रवाजु तमामु घणो ॾिठो वेंदो आहे न, पाण बि गुज़रंदा आहियूं, किथे तलाउ आहे, पाणी आहे त पाण ॾिसंदा आहियूं त ॿार या यंगस्टर्स जेको आहे हुन में विहिंजी रहिया हूंदा आहिनि। जी, उनजो नुक़सानु जेको आहे केतिरो थिए थो? हाणे इहो विहिंजण त का ख़राबु शइ कोन्हे, पर जंहिं नमूने सां असां वटि नौजवान जेके आहिनि, जीअं तव्हां ॾिठो त इहे साइकिलिंग बि कंदा आहिनि, रोडनि रस्तनि ते साइकिल मोटर काइनिंग, इहो हिकिड़ो बिहेवियर असांखे चेंज करिणो पवंदो। ऐं पाणी जे इन्हनि दरियाहनि में ईअं ई वञी बिना एहतियात जे टुबियूं हणण या पाणी जी डेप्थ जी ख़बर कोन्हे त उन मंझि उन्हनि खे एहतियात करणु खपे। पर उते जेको फस्ट एड जो जेको बंदोबस्तु आहे उहो हिकिड़ो अधु डिस्पेंसर ऐं का बचाव जो तरीक़ो, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी वञे त उन्हनि खे जल्दी जेको आहे सो उहो रेफर कजे। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं हुननि जे फिफड़नि में पाणी हलियो वियो आहे त उन्हनि जो नक वग़ैरह ऐं जेतिरो बि थी सघे त उनखे साफ़ु करण जी कोशिशि कजे ताकी हू साह जी जेको सिस्टम आहे इहो आम माण्हू बि करे सघे थो ऐं वेझे खां वेझी अस्पताल न बि खणी वञी सघे थो। असां वटि छा आहे ॿ टे ॾींहं जेको आहे सो उहो माण्हुनि जो लाश या उहो नथो मिली सघे त ऐं जेको फुलेली आहे या दरियाए सिंध जी अलमंज़र आहे या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उते असांजी जेका 112 आहे ऐं प्लस फस्ट एड जी सहूलियत हुजे ऐं उते बोर्ड लॻाए छॾीनि ऐं उतां जेको वेंझण वञे उन खे बाक़ाइदे सां हिकिड़े कंहिं गेट वञा गुज़ारियो वञे ऐं उनखे उते थोरो सम्झायो वञे ऐं हिकिड़े ख़ासि टाइम जे लाइ उनखे इजाज़त ॾिनी वञे। पर ऐं प्लस कुझु कैमरा बि लॻाया वञनि ताकी तव्हां किथां परे खां मॉनिटरिंग करे अर्ली वार्निंग जेका आहे ॾेई सघो था त वही ॿार जेको आहे सो अहिड़े नमूने सां असां इलाही सारियूं ॿारनि खे तालीम बि ॾेई सघूं था ऐं उनजो असरु वरी वापसि एग्ज़ैक्टली डॉक्टर साहब, जून ऐं जुलाई जेके शुरूअ खां पाण ॿुधंदा आहियूं त मोकलुनि जा महीना थियनि था, छाकाणि त गर्मी तमामु घणी हूंदी आहे ऐं असांजे एजुकेशनल कैलेंडर में जून ऐं जुलाई खे जेको आहे सो पूरो मोकल ॿारनि खे हूंदी आहे। हिन मोकलुनि में छा एक्टिविटीज़ हुजणु खपनि जिन खे पाण हेल्दी एक्टिविटीज़ चऊं? हिकिड़ो त दुनिया में जेतिरो टेम्परेचर तेज़ी सां वधे पियो, हाणे सिर्फ़ु असां 1.5 डिग्री सेंटीग्रेड जेकॾहिं वधी वियो हलियो त असांजा ही पखा, असांजो ही सिस्टम, असांजा स्कूल ऐं असांजो ही सॼो सिस्टम वीक थींदो ऐं असां उनखे संभाले कोन सघंदासीं ऐं पाकिस्तान ते उनजो असरु तेज़ी सां थिए पियो। हाणे असांजे जेके ॿार स्कूलनि जा आहिनि, ॿारहाड़ी जा ॿार जेके आहिनि उन्हनि खे इहा जेको टीचर्स होमवर्क था ॾियनि ऐं जेके घरनि जे अंदरि जंहिंखे असां पढ़ाई जो माहौल असांजो घटि थी वियो आहे हलियो त आउं सम्झां थो त उन्हनि ॿारनि खे इहो वेकेशन जे करे जेको उनखे टाइम मिलियो आहे ख़ासि तौर ते उन्हनि खे शाम जे टाइम ते ऐं अर्ली मॉर्निंग पंहिंजो पढ़णु खपे। ॿिनि पहरनि जो उन्हनि खे आरामु करणु खपे ऐं ख़ामखाई जो जेको बाज़ारनि में होटलनि में या जेके असां हार्मफुल फूड चऊं था या बैलेंस डाइट जेका आहे उन ते उन्हनि ॿारनि खे ध्यानु ॾियणु खपे। उन्हनि जी सिहत ठीकु हूंदी, बाक़ी जून ऐं जुलाई त हूअं ई अचणा आहिनि, उन्हनि खां तव्हां बची नथा सघो त टाइम मैनेजमेंट ॿारनि खे ज़रूरु कनि ऐं जिन्हनि वटि के वसीला आहिनि त थोरो घणो अगरि उन्हनि खे के ख़ूबसूरत जॻहियुनि ते जंहिंखे असां टूरिस्ट पॉइंट चऊं था उते बि जेकॾहिं हू वठी वेंदा। पर आउं इहो चवंदुसि त स्कूलनि में इन में जेका प्लांटेशन आहे, पार्किंग आहे, उहा एतिरी बहितर कई वञे जो ॿार न रुॻो वेकेशन खां पोइ स्कूलनि में हलिया वञनि पर हू इन जे करे बि वापसि अचनि जो उते उहा उन्हनि खे रौनक मिले जेका तालीम खे जेका आहे सपोर्ट ॾेई सघे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे डॉक्टर साहब। उन खां अलावा तव्हां विच में जेको आहे सो डॉक्टर्स जी ट्रेनिंग्स बाबति कुझु ॻाल्हाइणु चाहियो पिया। मां चाहींदसि त डॉक्टर्स जी ट्रेनिंग्स ते तव्हां बिल्कुलु असां वटि बीमारियुनि खे या सिकनेस खे ऐं दवाउनि खे एतिरो ज़ोर ॾिनो पियो वञे जो सिहत जो जेको पासो आहे, जेको मिसाल तौरु
15% पॉपुलेशन इहा रिसर्च ॿुधाए थी जंहिंखे हिननि वॾनि इस्पतालनि में जी ज़रूरत आहे। 95% जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां सवला जेके नंढियूं इस्पतालूं या नंढा नंढा पैगाम जेके आहिनि उन्हनि जे ज़रिए मिसाल तौर मच्छरदानी ॿधण सां तव्हांजो मलेरिया ख़तमु थी वेंदो। तव्हां उन मलेरिया जे मरीज़ खे बेहोशी जे हालत में लियाकत यूनिवर्सिटी में चओ था खणी अचो दिस इज़ द क्रिम। अहिड़े नमूने सां ऐं इलाही दफ़ा ॿुधाईंदो आहियां त मॉस्किटो रिपेलेंट प्लांट्स आहिनि जंहिंमें निम आहे, तव्हांजो सफ़ेदो आहे, तव्हांजी राति जी राणी आहे, इवन इलाही कोई 60 खनि मुंहिंजी रिसर्च ॿुधाए थी त अगरि उहे प्लांट आहिनि त उन्हनि में इहे मॉस्किटो वेहणु पसंदि नथा कनि त उन्हनि साण बि तव्हां अहिड़े नमूने सां स्नेक बाइट जी ॻाल्हि आहे त मोर जिते घणा था हुजनि। जी जी। अच्छा डॉक्टर साहब तव्हांजी रिसर्च बाबति मां चाहींदसि त कंहिं ॿिए प्रोग्राम में असां इन डिटेल्ड ॻाल्हायूं छाकाणि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ो वक़्तु ॾिनो आहे तव्हांजी रिसर्च डेफिनेटली असां हुन ते प्रोग्राम कंदासीं त ॾाढो यूज़फुल असांजो प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदो। बाक़ी एहतियात हमेशह चयो वेंदो आहे त इलाज खां बहितर आहे, प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। एहतियात कबो त असां जेको आहे सो घणनि वॾनि इलाजनि खां पाण बची वेंदासीं। घर में पंहिंजा जेके बि नंढा वॾा कमकार आहिनि उन्हनि खे तरतीब सां करणु, पंहिंजे पूरी रूटीन के पंहिंजे हिकिड़े फॉर्म में हलाइणु, हिकिड़ी तरतीब में हलाइणु, उहो अव्हांजे पंहिंजे हथ में ज़रूरु आहे। ऐं घणो प्रॉब्लम जेको हिन मौसम में थिए थो, एलर्जिक जेके बि माण्हू आहिनि त असां वटि कुझु ऑप्शन्स आहिनि जीअं त डॉक्टर साहब चयो त गरम पाणी जा गरारा वग़ैरह। आई एम फ्रॉम वन ऑफ देम। ऐं ख़ुदि जेको आहे उन्हनि पेशेंट्स मां आहियां, मां ख़ुदि एलर्जिक पर्सन आहियां त मूंखे इहे सभु जेको आहे न प्रॉब्लम्स थींदा आहिनि त सुबुह जो गरारा ऐं घणो टाइम जेकॾहिं न बि मिले थो तव्हांखे त तव्हां ॾींहं में हिकु दफ़ो कोशिशि कयो त तव्हां गरारा कयो। गरम पाणी न, पर जेको पाणी सफ़ा थधो थिए थो उनखां पंहिंजो पाण खे बचायो, छो त हिन मौसम में असां गरम पाणी त नथा पी सघूं, नॉर्मल पाणी पीजे। ऐं जॾहिं अव्हांखे ख़बर आहे त अव्हां एलर्जिक पर्सन आहियो त अव्हांजो पंहिंजो जेको गिलास हुजे या जेको जंहिंमें तव्हां खाओ पियो त उहे शयूं तव्हां जूं अलॻि ज़रूरु हुजणु खपनि त जीअं तव्हांजे घर जा ॿिया जेके भाती आहिनि उहे इफेक्टेड उन तव्हां जे प्रॉब्लम सां न थी सघनि। उनखां अलावा मौसम जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदसि त जिते गर्मी तमामु घणी आहे त उते असां जेको आहे सो ओवरऑल पंहिंजे मुल्क में ॾिसूं पिया, पंजाब वारे पासे मींहं वसनि पिया ऐं गॾे सां जेको आहे सो बरसाति पवे पई। असां वटि बि अॻकथी कई वई आहे त घणी मौसम गरम त आहे, टेम्परेचर त वधीक आहे, पर 28 तारीख़ खां मींहनि जो ॿुधायो वञे पियो त बारिशूं थींदियूं। सो ॾिसूं था त हीउ जेको बरसातुनि जो स्पेल आहे उहो केतिरो हले थो ऐं होपफुली उमेदु कयूं था ऐं दुआ बि कयूं था त जेका मौसम आहे उहा कुझु थधी थिए, छो त हिन एतिरे घणे टेम्परेचर में हर कम खे सही तरीक़े सां करणु नॉर्मल जेको इंसान जो जिस्म आहे, ज़हन आहे, असांजी जेको ताक़त आहे, असां नथा करे सघूं हर कम खे प्रॉपर वे में। सो पंहिंजो बचाव ॾाढो ज़रूरी आहे, पंहिंजो एहतियात पंहिंजे हथ में ज़रूरु आहे। जी डॉक्टर साहब लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं। मां चाहींदसि त फास्ट फूड जे हवाले सां बसि मुंहिंजो इहो ई आहे त सिहत हज़ार नेमत आहे ऐं तव्हां सभई ज़िंदगी जूं जेके आहिनि सो नेमतूं आहिनि, बंगला हुजनि, गाॾियूं हुजनि, तव्हांजो बैंक बैलेंस केतिरा हुजनि, पर जेकॾहिं तव्हांजी सिहत ठीकु न आहे त तव्हां जेकॾहिं कंहिं इस्पताल ते या कंहिं वटि पिया आहियो थिया त उहे तव्हांजा बैंक बैलेंस या तव्हांजो उहे ज़मीनदारियूं तव्हांजो उहो सॼो कंहिं कम जो कोन्हे। तंहिंजे ऐं सिहत एतिरी त सवली आहे जो साफ़ पाणी, साफ़ हवा, वैक्सीन ऐं थोरो घणो तव्हां पंहिंजे इलाइक़े में जेकॾहिं सफ़ाई जो बंदोबस्तु रखंदो त तव्हां हमेशह इलाही सारियुनि बीमारियुनि खां बची वेंदो। तव्हांजा उहे पैसा कंहिं चङे कम जे ख़र्च अची वेंदा हलिया, को किताब छपाए वठंदो, को स्कूल खोले वठंदो। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त मैसेज काराइतो वक़्ताइतो मैसेज असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। ओवरऑल डिस्कशन जेको रहियो आहे ॾाढो यूज़फुल रहियो आहे। मां सम्झां थी त अॼु जो प्रोग्राम अव्हां जे लाइ यकीनन काराइतो साबित थियो हूंदो। व्यूवर्स ॿुधणु ऐं अगेन जेको आहे सो सभु शयूं असांजे साम्हूं हलनि, इहो ॾाढो ईज़ी हूंदो आहे त पाण ॿुधंदा रहूं, पर पंहिंजी एक्टिविटीज़ में असां जेको आहे सो जेको कुझु ॿुधूं था वरी कोशिशि कयूं त जेके असां कमकार कयूं पिया त असां वरी जेको आहे न
थोरो अमल जे तरफ़ बि वधण जी कोशिशि हुअणु खपे। वेल मूंखे ॾींदो हिन वक़्तु इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे बि इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो। वक़्त जूं घणियूं असांखे वधीक इजाज़त न पियूं ॾियनि। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, हमेशह ख़ुशि हुजो। अल्लाह निगहबान।